बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सुबह बखैर गुड मॉर्निंग आओ तव्हांजो पंहिंजो मिसमान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? उमेद कयूं था तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदव, मज़े में हूंदव। ऐं राति भलारी गुज़री वई आहे ऐं भलारी राति जा ओॼागा बि घणनि असांजे भाइरनि खे भेनरुनि खे हूंदा ऐं जिन राति इबादतुनि में गुज़ारी आहे, पंहिंजे रब खे वेही रिझाइण में गुज़ारी आहे। अलाह साईं उन्हनि जो रिझाइण क़बूल फ़रमाए, अलाह साईं उन्हनि जी हाज़िरी क़बूल फ़रमाए, अलाह साईं उन्हनि जूं इबादतूं क़बूल फ़रमाए। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकी राति इबादतूं कयूं आहिनि या जहिड़ी तरीक़े सां असां माफ़ी वरिती आहे, जहिड़े तरीक़े सां असां रब करीम खे ॿाॾायो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां असां तौबा ताइब थियूं त आईंदा असां ईअं न कंदासीं। मौला असांखे माफ़ु करे छॾ, अलाह साईं असांखे हिन भेरे माफ़ु करे छॾ, ॿीहर असांखां हीअ ख़ताऊं न थींदियूं, ग़लतियूं न थींदियूं। त महिरबानी करे हाणे वरी ॿीहर पंहिंजो पाण खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे छॾिजो ऐं ॿीहर अहिड़े क़िस्म जो जेको वहिंवार आहे, जेको तव्हां सम्झो पिए त इहो शायदि तव्हांखां ग़लति थी वियो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांखे न करणु घुरिजे आहे या ही कमु या ही शयूं ग़लति आहिनि पंहिंजी लाइफ में, उन्हनि ग़लति शयुनि खे साइड करे छॾियो। हाणे सही सिमत में अची वञो, सही रस्ते ते अची वञो, सही कस ते अची वञो। त इन सां थींदो ईअं त अलाह साईं ख़ैरु करे, सरंडे ख़ैरु हुजे। ईंदड़ शब बरात में वरी पाण इबादतूं कंदासीं त थोरो पाण खे हौसलो हूंदो, थोरी हिमत हूंदी त यार थोरो जेको आहे न पंहिंजो जेको रेशो आहे गुनाहनि जो उहो थोरो घटियल हूंदो। ज़ाहिर आहे माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे, पाण खे ख़बर हूंदी आहे, शागिर्द खे जीअं चवंदो आहियां त ख़बर हूंदी आहे त पेपर मूं कहिड़ो ॾिनो आहे ऐं मूं सुवालनि जा जवाब कहिड़े तरीक़े सां ॾिना आहिनि ऐं असांजो जेको रिज़ल्ट ईंदो शागिर्द जो उन में मार्कूं केतिरियूं मिली सघंदियूं। शागिर्द खे सॼी परूड़ हूंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं हरूभरू चवंदा आहियूं असां ॾाढो सुठो पेपर ॾिनो आहे, हरूभरू असां सां ईअं थी वियो आहे, मार्कूं घटि मिलियूं आहिनि। ईअं न हूंदो, शागिर्द खे पाण खे ख़बर हूंदी आहे त हू केतिरे पाणीअ में आहे। सो पाण खे ख़बर आहे त पाण केतिरे पाणी में आहियूं, पाण केतिरा ख़तादार आहियूं, गुनहगार आहियूं, पाण छा छा कयो आहे सॼी ख़बर आहे। अलाह साईं खे बि सॼी ख़बर आहे। राति ॿाॾायोसीं, माफ़ियूं वरितियूंसीं, हाणे थोरो पंहिंजो पाण खे बैलेंस करे हलणो आहे ऐं हाणे थोरो ईअं करिणो आहे त सुठाई तरफ़ वधिणो आहे, भलाई तरफ़ वधिणो आहे, नेकी तरफ़ वधिणो आहे। इहा असांजे पंहिंजे अॼोके प्रोग्राम जी शुरूआति में ॻाल्हि हुई। ओॼागा थोरा असांखे बि आहिनि, सफ़ा एतिरी बि इबादत कोन कई आहे पर रब करीम खे रिझाइण जी कोशिशि सभिनी कई आहे। सो अलाह साईं तव्हां सभिनी जो, असां सभिनी जो हामी नासिर हुजे ऐं तव्हां ऐं असांजा सभिनी जा जेकी अमाल नामा आहिनि उन्हनि में बहितरियूं आणे, उन्हनि में सुठाई आणे छॾे ऐं असां आख़िरत जो समर सुठे तरीक़े सां खणी हलूं। अॼु असांजे प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं पर इन खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त जिन शख़्सियतुनि जो ॾींहुं हूंदो आहे त उन्हनि खे ज़रूरु असां यादि कंदा आहियूं। अॼु सिंधी फिल्म ऐं टीवीअ जी नामियारी अदाकारा रोशन अता जी 10वीं वरसी आहे। 10 साल रोशन अता खे थी विया असांखां विछड़े। रोशन अता यकीननि तव्हां ॾिठी हूंदी, बाझारी अमड़ जो किरदारु बि अदा कंदी हुई ऐं तमामु घणी सुठी अदाकारा। असांजे सिंध जी तमामु घणियूं फिल्मूं उन कयूं, तमामु घणा ड्रामा कया मुख़्तलिफ़ प्राइवेट चैनल्स ते, सिंध टीवी ते ऐं फिल्मूं जेकी परदे वारियूं फिल्मूं हुयूं उन्हनि में बि रोशन अता तमामु घणी जलवागर थी। ऐं रोशन अता 1940 धारे शिकारपुर जो हिकिड़ो शिकारपुर ज़िले जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे सुल्तानकोट, उते हुन जनमु वरितो ऐं संदसि जेको ख़ानदान हुयो उहो बि ॾाढो सुठो ख़ानदान ऐं नेक निमाज़ी ख़ानदान, परहेज़गार ख़ानदान। सो रोशन अता हज बि कया ऐं हिकु बि हज न कयो, ॿ बि न, 3, 4, 5, 6 हज कयईं। ऐं इन खां सवाइ रोशन अता जेकी फिल्मूं कयूं उन्हनि फिल्मुनि जो त ॻाणेटिरो ई अलॻि आहे। घूंघट लाहे कुंवार, ममता, धरती दिलवारनि जी, ऐं धरती दिलवारनि जी उहा फिल्म ॾाढी ज़बरदस्त हुई। ऐं फ़ैसिलो हिकिड़ो ज़मीर जो हिकिड़ी फिल्म आई हुई, फ़ैसिलो ज़मीर जो में नुसरत भुट्टो जो किरदारु रोशन अता अदा कयो ऐं उहो किरदारु ॾाढो फेमस वियो, मशहूरु, माण्हुनि खे तमामु घणो सारायो। उनखां पोइ बि खोड़ सारियूं फिल्मूं रोशन अता जे ईअं खणी चऊं त फ़हिरिस्त में अचनि पियूं, लिस्ट में अचनि पियूं। पर ॻाल्हि इहा आहे त रोशन अता जेकी वरी परफॉर्मेंस टीवी ते ॾिनी उहा परफॉर्मेंस बि यादगारु रही। संदसि फिल्मुनि में हूअं त कई फिल्मूं पाण ॻणाए सघूं था पर हिकिड़ी फिल्म जेका टेलीफिल्म हुई दरिया पार, उन में रोशन अता जो जेको किरदारु हुयो उन वरी उनखे हिकिड़ो अलॻि मक़ाम, हिकिड़ी अलॻि हैसियत ॾिनी। रोशन अता चवनि था, असां त कोन मिली सघियासीं, इहो शर्फ़ हासिलु न थी सघियो, चवनि था त ॾाढी सुलक्षणी ऐं ॾाढी शफ़क़त वारी ऐं प्यारु कंदड़ औरत हुई। मतिलबु पंहिंजा जेके कुलीग्स हुया या जेकी उन जूं सरतियूं हुयूं या पाण खां जेकी जूनियर आर्टिस्ट हुयूं जिन खे नयूं अदाकारीअ जो शौक़ु हूंदो हुयो, ख़ासि तौर ते छोकिरियुनि जी ॻाल्हि आउं कयां थो त उन्हनि ते ॾाढो शफ़क़त जो हथु हूंदो हुयो, उन्हनि खे सेखारण जी कोशिशि बि कंदी हुई ऐं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि बि कंदी हुई। रोशन अता अॼोके ॾींहं ते असांखां तव्हां खां विछड़ी वई पर उनजो नाव, उनजो जेको कमु थियलु आहे उहो असांजे तव्हांजे ज़हननि में अञा ताईं चिटियलु आहे ऐं चिटियलु रहंदो।
सो इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको हलंदो रहे थो। इलाही माण्हू अचनि था, इलाही माण्हू वञनि था। ज़िंदगी इहा अथव, बसि ज़िंदगी इहा अथव। के माण्हू ईंदा आहिनि, के माण्हू वेंदा आहिनि, पर के माण्हू पंहिंजा नक्श चिटरे वेंदा आहिनि ईंदड़ सदियुनि जे लाइ, ईंदड़ वक़्त जे लाइ, ईंदड़ नसुल जे लाइ। ऐं उहे माण्हू असांखे यादि रहिजी वेंदा आहिनि। ऐं उन्हनि यादि माण्हुनि खे असां वराए वराए यादि इन जे करे कंदा आहियूं छो त उन्हनि जो कमु थियलु हूंदो आहे। उन्हनि खे हिकिड़ो ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं। सो तव्हां असां बि जेकॾहिं कंहिंखे यादि रहूं, हू जीअं हिकिड़े शाइर चयो आहे न, असांखे उहो सुहिणा विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि तां धिकारे न छॾिजो। सो असां जेकॾहिं कंहिंखे यादि रहूं, जेकॾहिं कोई असांखे यादि रहे त पोइ थियणो ईअं खपंदो आहे त तव्हां ऐं असां पंहिंजो करैक्टर जेको आहे उहो डेवलप कयूं ऐं जंहिं बि शोबे में आहियूं अहिड़ी त महारत उन में ॾेखारियूं, अहिड़ो त जज़्बो ॾेखारियूं, अहिड़ो त कमु ॾेखारियूं जो उन शोबे जा माण्हू ऐं उन धरतीअ जा माण्हू, उन मिटीअ जा माण्हू तव्हां असांखे सदाईं यादि रखंदा हुजनि। सो मुख़्तलिफ़ ॿिया बि मौज़ू आहिनि अॼोके प्रोग्राम में कचहरीअ जा। उन्हनि सभिनी हाल अहिवालनि खे पाण अॼोके प्रोग्राम में शामिलु कंदासीं। तव्हां मूंखे ॾिसंदा हूंदो थोरो निंड्राखड़ो आहियां, पर तव्हां सां मुखातिबु आहियां ऐं प्रोग्राम खे सुठो करण जी अॼु बि कोशिशि ज़रूरु कंदुसि। अॼु जेको पहिरियों महिमान आहे जंहिंजी तव्हांखे थोरी देरि में ज़ियारत पाण करायूं पिया, उनजो जेको तारुफ़ आहे, पाण प्लान बी हिकिड़ो प्राइवेट लिमिटेड हिकिड़ी कंपनी आहे, उनजो नालो आहे प्लान बी। उनजा CEO आहिनि ऐं गोल्ड मेडलिस्ट आहिनि। पाकिस्तान में घटि माण्हुनि खे एतिरा अवॉर्ड मिलिया आहिनि जेतिरा हिन माण्हू खे मिलिया आहिनि। सो अॼु असां गॾु आहे। अॼु थोरी मार्केटिंग ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु प्लान बी छा आहे, ए खां पोइ बी छा आहे, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। अदनान शेख साहिबु अॼु असां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। कैसे हैं अदनान भाई? ठीक है जी, थैंक यू सो मच सर, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ अॼु रेडियो जूं ॻाल्हियूं बि थींदियूं, रेडियो जी कचहरी बि थींदी। को वक़्तु हुयो त रेडियो जो हिकिड़ो पंहिंजो इमेज हुयो, हिकिड़ो पंहिंजो दाबो हुयो, हिकिड़ी पंहिंजी लिसनरशिप हुई। हाणे रेडियो कहिड़े तरीक़े सां हले थो, FMs थी विया आहिनि, नंढियूं नंढियूं शाखूं रेडियो जूं थी वियूं आहिनि। सो उन्हनि खे माण्हू केतिरो पसंदि कनि था, केतिरो चाहिनि था, केतिरो ॿुधनि था, उन्हनि खे माण्हू रिस्पॉन्स ॾियनि था या नथा ॾियनि। इन हवाले सां अॼु कचहरी कंदासीं त रेडियो ओज में आहे या मौज में आहे या अञा कुझु बि न आहे। सो इन हवाले सां कचहरी थींदी पंहिंजी। अॼु FM 92 जो हिकिड़ो सुठो RJ असां सां गॾु आहे ऐं मोहम्मद शरीफ़ रिंद साहिबु उनजो नालो आहे, उनखे पाण भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शरीफ़ साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी तव्हांजी बि, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु आहियो, असांजे प्रोग्राम में आहियो ऐं सुठी मौसीक़ी बि हूंदी आहे असांजे प्रोग्राम में। चांहि हूंदी आहे त पोइ चांहि जूं ॻाल्हियूं ऐं गॾो मौसीक़ी जो ॻाल्हि पोइ हिकिड़ो गॾियल सॼियल हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे। अॼु सुठी फ़नकार आहे, असां पंहिंजे प्रोग्राम में उनखे दावत ॾिनी आहे। आवाज़ु ॾाढो सुठो आहे, उनजो अंदाज़ हुनजो ॾाढो सुठो आहे ऐं अॼु असांजे प्रोग्राम में जेकी ॿोल ॿुधाई वेई, यकीनन उन ॿोलनि मां तव्हांजी दिलि खे फ़रहत मिलंदी, तव्हांजी दिलि कंहिं ॿिए खाने में ईंदी, तव्हांजे मन खे करार ईंदो। सो भलीकार चऊं था। गुलनाज़ लतीफ़ी साहिबा अॼु असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे दादा। वॾी महिरबानी तव्हांजी बि, तव्हां बि आयो असांजे प्रोग्राम में। इलाही ॾींहंनि खां पोइ आयो पर वरी बि आयो, इहा ॻाल्हि थैंक यू। ऐं उस्ताद मोहरम नाज़ साईं त असां सां गॾु ई हूंदो आहे, असांजे घर जो भाती आहे, असांजो साथी आहे, माना असां यको गॾु ई गॾु आहियूं। उस्ताद साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। उस्ताद साईं नामियारी अदाकार रोशन अताज जी ॾही वरसी आहे, तव्हां हिन जा ड्रामा ॾिठा हूंदा, फिल्मूं ॾिठियूं हूंदियूं, ईअं न साईं? वॾो नालो हुयो। सही सही। फिल्मूं बि तमामु घणियूं सुठियूं ॾिनियूं, फिल्मूं ड्रामा आख़िरी वक़्त ताईं हू कमु कंदी रही। हा हा हा। पर ॻाल्हि इहा आहे उस्ताद त जेके कमिटेड माण्हू हुया न, उन्हनि में इन्हनि जो शुमारु हुयो रोशन अताज। के माण्हू वरी ईअं हूंदा आहिनि त बाबा सिर्फ़ु शोहरत जे करे चवंदा आहिनि जेको किरदारु मिले भला करे था वठूं, पर हिन जेके बि किरदार कया उहे ॾाढा सुपर किरदार ऐं आइडियल किरदार हुया। ॿियो करेक्टर जे अंदरि रियलिटी जेको आहे इहो महसूसु हुयो ॼण इहो वाक़ई इहो किरदारु जेको करेक्टर आहे इहो पाण ईअं ई आहे पंहिंजी पर्सनल लाइफ में। सही सही। अच्छा, जीअं कॾहिं कॾहिं पाण ज़िक्र कंदा आहियूं त के माण्हू वरी ईअं लॻंदा आहिनि त यार ही माना इन शोबे जे लाइ ॼण ॼावा आहिनि, उन्हनि रोशन अताज माना भली अदाकारी न बि करे ॼण ॻाल्हाईंदी हुई, ॼण अदाकारी आहे न। अच्छा, हुनजो जेको स्टाइल हुयो उनखे परफॉर्म करण में या पंहिंजो मुंहुं ठाहिण में या बॉडी लैंग्वेज जेका आहे उहा एॾी माना सेटिंग करण में को घणो ख़ासि का महारत न हूंदी, पर हुनजो माना स्टाइल अहिड़ो। तव्हां इहा ॻाल्हि कई त जेको आहे सो ईअं लॻंदो आहे ॼण हीअ इन किरदार लाइ जीअं। ऐं हक़ीक़त इहा आहे त आर्टिस्ट या को बि माण्हू जंहिंजे अंदरि जेका बि स्किल्स आहिनि या जेका बि उनजे अंदरि अहलियत आहे उहो वाक़ई कुदरत जी तरफ़ां उन शइ लाइ ख़लकियो वेंदो आहे, को शक न आहे। सही सही। ऐं ज़बरदस्ती तव्हां कंहिं बि कम में कंदो जे तव्हांजे अंदरि उहा शइ अलाह न रखी आहे त तव्हां नथा करे सघो। सही सही। भली केतिरी बि कोशिशि कयो, केतिरी बि मुश्किल आहे।
हिकिड़ा माण्हू पाण ई माना जीअं तव्हांजो शोबो बि आहे को माण्हू अहिड़ो बि अची वेंदो हूंदो जंहिंखे तव्हां रुॻो थोरो सम्झाईंदा हूंदव सम्झी वेंदो हूंदो हक़ीक़त आहे। ऐं के माण्हू अहिड़ा बि हूंदा जंहिंखे तव्हां सम्झाईंदा न हूंदव ॾिसी करे सम्झी विया सही सही ॻाल्हि आहे। ॾिसी करे सम्झी विया सही ॻाल्हि आहे। सो बहरहाल हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। असां कचहरी कंदासीं मोज़िज़ महिमाननि सां बि चांहि जो थोरो ज़ाइको मूंखे वठणु ॾियो नंढड़ी साई वठणु ॾियो मोटी था अचूं पोइ था कयूं कचहरी ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद। अॼु पाण जेकी मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराए चुको आहियां। जेकी CEO आहिनि पाण प्लान बी जा उन्हनि सां पाण कचहरी कंदासीं ख़ासि तौर ते जेका कोविड जी सूरत आहे टीं लहर बि अची वई आहे पहिरीं लहर ॿीं लहर ऐं टीं लहर इन विच में सोशल मीडिया जो कहिड़ो किरदारु रहियो या घर वेठे माण्हुनि कीअं पए कमायो या घर वेठे पंहिंजो रोज़गार कीअं पए सेट कयो इन हवाले सां पाण थोरी कचहरी बि कंदासीं तव्हांखे गुण बि ॾींदासीं तव्हांखे टिप्स बि ॾींदासीं तव्हां घर वेठे हाणे कीअं आसानीअ सां कमाए सघो था। इहो पुराणो दौरु थी वियो आहे हाणे त बाबा किथे वञी करे शॉप ते तव्हां बीहो मुलाज़मत कयो ठीकु आहे इहो बि हले थो पियो पर जदीद तरीक़ा बि अची विया आहिनि जो तव्हां घर वेठे बि आसानी पंहिंजनि बचड़नि सां रही करे घर वेठे सॼो सिस्टम सेट करे सघो था ऐं को बि कारोबार करे सघो था। उन जे लाइ कहिड़ियूं टेक्निक्स हुजणु घुरिजनि छा हुजणु घुरिजे कहिड़ियूं शयूं हुजणु घुरिजनि ऐं कहिड़े तरीक़े सां उहा सिख्या तव्हांखे ॾेई सघिजे थी इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं। अदनान शेख साहिब असां सां गॾु आहे। अदनान भाई कोविड की सूरत हाल में किस तरह से फेस किया ख़ास तौर पर आपने भी और जो सोशल मीडिया से मुंसलिक हैं या मार्केटिंग के हवाले से तो ये बताएं मुझे कि अब तीसरी लहर आ गई है तो किस तरह से मैनेज करेंगे बहुत बड़ी प्रॉब्लम है ये तो। जी बिल्कुल। सबसे पहले बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो सिंध TV का और आपका बेहद मुश्किल ममनून आपने एक बार फिर मुझे इनवाइट किया। देखें अरशाद भाई कोविड ये जो वबा ये इसने पूरी दुनिया को अपने लपेटे में ले लिया है और पूरी दुनिया से मुतासर हुई है। ख़ासकर बिजनेस कम्युनिटी जो है कारोबार है वो तो धर्म भरम हो गया। सही। लेकिन मैं आपको एक चीज़ बताऊं कि मेरी सोशल मीडिया है मैं अपनी सोशल मीडिया को मेंटेन कर रहा हूं और मेरी कंपनी को इस वक्त 12 साल हो चुके हैं। इस 12 साल के पूरे अरसे के अंदर ये जो कोविड का टाइम गया है यानी 1 साल जो है इस साल के अंदर मेरा बिजनेस का गिराव ऊपर गया है सबसे ज़्यादा ऊपर गया है। उसका सबसे बेसिकली रीज़न सिर्फ और सिर्फ यही था कि डिजिटल मार्केटिंग मेरा काम है और क्योंकि जब लोग घरों पे बैठ गए हैं तो जब घरों पे बैठे हैं तो रोज़गार तो करना है काम तो करना है घर चलाना है मामलात को देखना है। तो ये वाहिद एक ऐसा ज़रिया था जिसके ज़रिए आप घर बैठ के भी काम कर सकते हैं। जैसे कि आप सोशल मीडिया पर अगर आप जाते हैं और सोशल मीडिया पर अगर आप देखते हैं तो लोगों ने अपने कपड़े बेचना शुरू किए हैं। कोई कपड़े बेच रहा है कोई ज्वेलरी बेच रहा है चीज़ें जितनी भी हमारी जो हैंडीक्राफ्ट्स बहुत ज़्यादा बिल्कुल इस तरह की चीज़ें लोग सेल कर रहे हैं। फिर इवन आपने ये देखा होगा कि कोई अगर अच्छा बोलता है जिसको बोलने में अच्छी अबूर है जो कोई अच्छा गाता है या अच्छा दिखता है ना वो भी सोशल मीडिया पे पेज बना के अपना ठीक है यूट्यूब पे चैनल बना के आपका इनकम का उन्होंने रास्ता बना लिया है और लोग जो अच्छा बोलते हैं जो अच्छा कहते हैं या अच्छा लिखते हैं वो इससे इनकम हासिल कर रहे हैं। तो घर बैठे इसमें कोई कदखन नहीं है टाइम की कोई कदखन नहीं है जगह की कदखन नहीं। इवन यहाँ देखें कि गूगल ने जो है पूरा का पूरा स्टाफ घर पे शिफ्ट कर दिया है गूगल के ऑफिस बंद हो चुके हैं। तो उसका रीज़न ये है कि इसका सबसे बात है कि बंदा अपने बच्चों के साथ होता है। पहले कहते थे कि भाई जॉब दूसरे शहर में या परदेश में भाई मैं दूर हूँ फिर रोते थे खुद लिखते थे तो वो सिलसिला भी अब खत्म भाई घर बैठे घर में ही अपने बीवी बच्चों के साथ ही मतलब उनके साथ गप्पे शप्पे भी लगा रहा है। हाँ। और बंदा अपना वो बिजनेस भी कर रहा है। हाँ ये है कि कोविड की वजह से कुछ ज़्यादा टाइम लोगों के साथ घर में अंदर मिल गया है। तो अब ये है कि एक अच्छा है कि फैमिली को भी टाइम दे रहे हैं काम भी कर रहे हैं और मैं समझता हूँ कि मैं ये समझता हूँ क्योंकि जो मेरे साथ जिन्होंने काम को समझा उन्होंने काम को किया वो बानिस्बतन पहले ज़्यादा अच्छा इनकम के ऊपर है। ठीक है पहले महीने दूसरे महीने के अंदर आप सफ़र कर रहे होते हैं लेकिन जब 2-4 महीने गुजरते हैं आप दिलजोई के साथ और मुस्तैदी के साथ जब वर्क कर रहे होते हैं तो आपको इनकम जब अच्छी आने लग जाती है तो आप पहले से ज़्यादा अपने आप को अच्छा कंफर्टेबल फील करते हैं। तो खुद में इत्मीनादी बढ़ती है फिर बंदा काम ज़्यादा करता है कि भाई पैसे आ रहे हैं। बिल्कुल एज इट इज। अब देखें एक चीज़ इसके अंदर कि हम ऑफिस के लिए अगर जाते हैं तो 10 बजे 9 बजे हम तैयार होते हैं ऑफिस के लिए रेडी हो जाते हैं। अब
9-10 बजे अगर हम चले भी जाते हैं तो कोविड के अगर हम देखें तो 4 बजे 5 बजे, अब तो खैर थोड़ा सा कुछ फिर भी बानिस्बतन पहले के 4 महीने 5 महीने पहले थोड़े से मामला कुछ बेहतर हैं, नहीं तो 7 बजे 6 बजे 7 बजे मार्केटें बंद हो जाती थी, तो बड़ी मुश्किल होती थी। लेकिन इसके अंदर काम क्या है कि आपने अगर आप कोई डिजिटल मार्केटिंग का काम कर रहे हैं ना, तो आप घर में अगर सो रहे हैं इस वक्त रात के 1 बजे 2 बजे 3 बजे 4 बजे 5 बजे आप सो रहे हैं, लेकिन आपके जो शॉप है, आपकी जो मार्केटिंग की प्लेस है, वो उस पर ऑर्डर आ रहा है आपको, जो आप सुबह आके देखते हो तो पता चलता है भाई ये तो मेरे पास ऑर्डर आ चुके हैं, तो आपका काम नहीं रुक रहा। मतलब कोई स्ट्राइक हुई या कुछ भी हुआ उसकी परवाह नहीं है, कोई मसला पहले दुकानें बंद हुआ करती थी भाई, हड़ताल है आज, बिल्कुल, तो ये सिलसिला भी नहीं है। और दूसरी बात ये है कि मैंने देखा है कि नई चीज़ें तो लोग फरोख्त कर रहे हैं, लेकिन अपनी कोई चीज़ पुरानी हो गई, कोई फर्नीचर फोटो लगा दिया भाई ये बेच रहा है मुझे, बिल्कुल सब चीज़ डिजिटलाइज हो चुकी है, डिजिटलाइज हो गई है। तो मुझे ये बताएं अदनान शेख साहब, क्या इस डिजिटल मार्केटिंग के लिए पढ़ा लिखा होना ज़रूरी है? देखें, इसमें दो फैक्टर्स हैं। एक तो ये है, जैसे मिसाल के तौर पे मैं, क्योंकि मेरी कंपनी है डिजिटल मार्केटिंग की, तो क्योंकि इसके अंदर सबसे ज़्यादा हमारा 80% जो वर्क है वो कंपनीज की पेजेस को, उनके ब्रांड को हैंडल करना है। अच्छा, उसके अंदर टेक्निकल कुछ चीज़ें हैं। मिसाल के तौर पे ग्राफिक डिज़ाइनर आपको होना इसमें ज़रूरी है, अच्छा, वेब डेवलपर आपको होना ज़रूरी है, सर्च ऑप्टिमाइजेशन आपके पास होना ज़रूरी है, ठीक है, और सोशल मीडिया की नोहाव, ये जो नोहाव है सोशल मीडिया की, इसके लिए तो कोई तालीम की कोई कदखन नहीं है। अच्छा, लेकिन आपको अगर डिजिटल मार्केटिंग एज ए एक्सपर्ट बनना है तो फिर जाहिर है कि सोशल मीडिया के टूल्स को सीखने के लिए कम से कम 6 महीने कम से कम आपको लगाने होंगे। और तालीम का इतना बड़ा फुकदान नहीं है इसके अंदर, मतलब मसला नहीं है, मतलब बड़ा मसला नहीं है, हाँ, लेकिन थोड़ा बहुत पढ़ा लिखा होना, हाँ, लेकिन अगर सिर्फ और सिर्फ आपने सोचा कि डिजिटल मार्केटिंग करके सिर्फ इनकम और रिसोर्सेज को हमने बढ़ाना है, तो जिसने शायद पहली जमात भी नहीं पढ़ी है, स्कूल ही नहीं गया, बहुत सारे लोग मिलते हैं ना, दोस्त मिलते हैं, वो बस इस मायूसी का शिकार होते हैं, यार हमारी तालीम नहीं है, वरना हम ये कर लेते यार, डिजिटल मार्केटिंग कर लेते, हमारी तालीम नहीं है भाई। भाई तो उसी के लिए पूछ रहा हूँ कि इतनी तालीम जरूरी नहीं है। नहीं, देखें, बिल्कुल भी तालीम अगर नहीं है तब भी आपका काम नहीं रुकता। सही, अगर सिर्फ और सिर्फ आपने डिजिटल मार्केटिंग के प्लेटफॉर्म से अर्निंग करनी है तो सोशल मीडिया के पेजेस बना के, यूट्यूब के चैनल्स बना के, जैसे कि मैंने बताया कि एक है गुलाम एहसास नाम है उनका, वो कैरम बोर्ड बहुत अच्छा खेलते हैं। अच्छा, तो वो क्या करते हैं, वीडियो कैमरा लगा देते हैं और एक स्ट्राइक के अंदर वो पूरा का पूरा बोर्ड खत्म करते हैं। कभी इस तरह का शॉट मारते हैं कि 3-4 जो गोट है वो एक ही स्ट्राइक में चली जाती हैं। अच्छा, इससे ये भी फायदा हुआ कि अपना जो टैलेंट है वो भी बंदा जाहिर कर लेता है, प्रमोट हो रहा है। अब लोग हम देख रहे हैं, अब वो 3 मिनट 4 मिनट हम उसकी वीडियो देख रहे होते हैं, वो उस 3 से 4 मिनट के अंदर तजस्सुस भी होता है अब क्या होने वाला है। हाँ, वो पूरे महीने के अंदर लाखों रुपए, यानी लाखों से मुराद 2 लाख 3 लाख रुपए अर्निंग कर रहे हैं, जिसका मैं जिक्र कर रहा हूँ, उनकी वीकली जो है 2 लाख रुपए की अर्निंग, तो इसका मतलब ये है कि 8 लाख रुपए महीना कमा रहे हैं। तो जहाँ अगर वो जॉब कर रहे होते हैं, बात करते हैं हम। अच्छा, शरीफ रिंद साहब, तव्हां भला FM ते कॾहिं खां आहियो ऐं अॼुकल्ह FM जो छा मोराल आहे, माण्हू ॿुधनि था नथा ॿुधनि? साईं, मूंखे तक़रीबन 15 साल थिया आहिनि FM ते कमु कंदे। अच्छा, ऐं उनखां पहिरीं एज़ ए लिसनर असां न सिर्फ़ु रेडियो पाकिस्तान पर उनखां अलावा ॿाहिरीं मुल्कनि जा जेके नशरियात आहिनि, शॉर्ट वी ते नशर थींदा आहिनि, उते बि एज़ ए लिसनर असां ख़त लिखी ऐं प्रोग्रामनि में शामिल थींदा रहंदा हुआसीं। सही 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 सही। तो अहिड़े तरीक़े सां रेडियो सां हिकिड़ी क़िस्म जो इश्क थी वियो, अच्छा, दिलचस्पी थी वई। सही सही सही। पोइ जॾहिं पहिरीं FM सिंधी चैनल जॾहिं नूरियाबाद में पंहिंजी नशरियात जो आगाज़ कयो त उते असांखे बि शौक़ु हुयो काफ़ी टाइम खां। पोइ अहिड़े तरीक़े सां असां रेडियो ते एज़ ए RJ एज़ ए कंपेयर, मतलब प्राइवेट चैनल से वियो, पहिरियां जॾहिं शौक़ु हुयो त सरकारी रेडियो ते कॾहिं चांस न मिलियो या कॾहिं ट्राई न कयो तव्हां उते अनाउंसर थियण? कॾहिं एज़ ए लिसनर त असां सरकारी रेडियो सां वाबस्ता रहियासीं, रेडियो पाकिस्तान कराची, रेडियो पाकिस्तान हैदराबाद, रेडियो पाकिस्तान इस्लामाबाद ऐं इंटरनेशनल रेडियो सां बि असांजी एज़ ए लिसनर वाबस्तगी हुई। सो जीअं प्राइवेट रेडियो चैनल मार्केट में अचणु शुरू थी विया त अहिड़े तरीक़े सां असांखे बि मौक़ो मिलियो, नौजवान खे मौक़ो मिलियो, न्यू टैलेंट खे मौक़ो मिलियो, असां रेडियो ते अची वियासीं। सही 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 सही। माना ख़त बि ॾाढा लिखिया हुआ न कंहिं ज़माने में, ऐं तमामु पोस्ट कार्ड बि लिखिया हूंदा। बिल्कुलु। ऐं अहिड़े तरीक़े सां पूरी सिंध में, पर सिंध खां ॿाहिरि बि असांजे मुख़्तलिफ़ दोस्तनि सां कलमी दोस्तियूं थियूं ऐं उन्हनि कलमी दोस्तनि जे थ्रू असांजे दोस्तनि सां मुलाक़ात थी, मुख़्तलिफ़ शहरनि जे टूर करण जो मौक़ो मिलियो। सही सही सही। ऐं रेडियो सां तमामु पुराणो लॻाव आहे। सही सही सही। इहो माना 15 साल पुराणो लॻाव था। 15 साल पुराणो। वाह वाह। हाणे त वरी व्हाट्सएप वारी दोस्ती थी वई आहे। हाणे वरी व्हाट्सएप ऐं सोशल मीडिया आहे अॼुकल्ह। सोशल मीडिया कलमी दोस्तीअ जो पंहिंजो हिकिड़ो मज़ो हुयो, बिल्कुलु, उनजी ख़ुशबू पंहिंजी, ख़त जो इंतज़ारु हूंदो हुयो ऐं को दोस्त ॿिए शहर जो हुजे वरी उहो घुराए या पाण सॾाए या पाण वञूं त उहो वरी मज़ो पंहिंजो हुयो। बिल्कुलु। इहो बि को दौरु हुयो तॾहिं मोबाइल बि कोन हुयो ऐं सिर्फ़ु कलमी दोस्ती ख़तो किताब जे ज़रिए माण्हुनि जो हिकु ॿिए सां। अच्छा, उन ज़माने में वरी मैगज़ीन्स में कलमी दोस्ती लाइ एड्रेस
लिखी वेंदी बिल्कुलु। कलमी दोस्ती लाइ फाइनली जेका एड्रेस आहे फलाणे जी इहे अथव जी बिल्कुलु। ऐं मुख़्तलिफ़ रिसाला जेके छपजंदा हुया माहवार, उन्हनि में हिकिड़ो पेज हूंदो हुयो कलमी दोस्ती जे हवाले सां, ऐं उते जेको माण्हू मवाद मोकिलींदो हुयो पंहिंजो तारुफ़ ऐं उन सां गॾोगॾु हेठि एड्रेस, त उन एड्रेस ते दोस्त हिक ॿिए सां ख़तो किताब जे ज़रिए राब्ते में हूंदा हुआ, हिक ॿिए सां कलमी दोस्ती थींदी हुई। उहे कलमी दोस्ती वारा माण्हू हाणे बि आहिनि तव्हां सां कनेक्ट? ऐं बिल्कुलु काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके हाणे, पहिरीं कलमी दोस्ती हुई, हाणे उन्हनि सां बाक़ाइदा हाणे वरी इल्मी दोस्ती जो रिश्तो, इवनिंग दोस्ती बाय फेस। अच्छा अच्छा जी बिल्कुलु। प्रोग्राम जी तयारी कयो था या ईअं ई बसि अची करे स्टार्ट वठंदा आहियो? छो त रेडियो पाकिस्तान में त प्रॉपर तयारी हूंदी, नॉलेज हूंदी। प्रोग्राम जो फॉर्मेट तव्हांजो छा आहे? सॉन्ग्स वारो प्रोग्राम आहे? ॾिसो मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि ऐं एंटरटेनमेंट जा प्रोग्राम हूंदा आहिनि ऐं लाइव कॉल्स, SMS। अॼुकल्ह लाइव कॉल्स ऐं SMS जो दौरु आहे। लाइव कॉल्स ऐं SMS जेके प्रोग्राम आहिनि उहे लिसनर्स खे बर वक़्तु जेके मोट मिलंदो आहे लिसनर्स खे। ऐं इन खां पहिरीं जेके ख़त जा प्रोग्राम हूंदा हुया, माण्हू ख़त लिखी मोकिलींदा, हफ़्तो इंतज़ारु कंदा हुया, हफ़्ते खां पोइ जॾहिं प्रोग्राम थींदो हुयो त पोइ हुन जा नाला प्रोग्राम में शामिलु थींदा हुआ। हाणे बर वक़्तु जॾहिं तव्हांजो प्रोग्राम स्टार्ट थियो, SMS लिखी मोकिलियो या फ़ोन कॉल आहे त फ़ोन कॉल करे प्रोग्राम में एट ए टाइम लिसनर्स शामिलु थी वेंदो, इंतज़ारु करिणो कोन थो थोरी देरि में तव्हांखां पुछा कयूं था तव्हां कहिड़ो प्रोग्राम कंदा आहियो ऐं कीअं कंदा आहियो, इहो बि तव्हांखां ॿुधंदासीं। अॼु रेडियो वग़ैरह टीवी ते आहे, बिल्कुलु ईअं जी न? अॼु रेडियो टीवी ते आहे। बिल्कुलु। गुलनाज़ तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो न? अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत सां आहियो? मज़े में? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। छा पियो थिए अॼुकल्ह? एल्बम्स ईद जा के रिकॉर्ड थियनि पिया न? जी जी बिल्कुलु। ईद वेझो अथव, फनकार माना ईद जी सीज़न में माना मसरूफ़ हूंदा आहिनि। जी जी बिल्कुलु, ॾाढा मसरूफ़ आहियूं। अच्छा, ऐं माना एॾा मसरूफ़ आहियो जो ॻाल्हाइण जो टाइम बि न आहे, थोरो था ॻाल्हायो? न ॻाल्हाइण जो टाइम अलाए छो ॾाढा मसरूफ़ आहियो, वधीक न, राति निंड कोन कई तॾहिं। अच्छा, जीअं तव्हां फस्ट में ॻाल्हि कई त असांजूं वॾिणियूं चवंदियूं आहिनि त अम्मा राति सराइकी में चवंदियूं आहिनि, अम्मा राति निमाज़ पढ़ियासीं, हाणे सुबुह जो अवल उथी वल पोइ नफ़रत शुरू करे छॾियोसि। त आउं बि सभिनीनि खे इहो ई चवणु चाहियां थी त प्लीज़ राति जेको हेॾियूं दुआऊं कयूं, निमाज़ूं पढ़ियूं, उनखां बावजूद बि अगरि तव्हां अॻियां हली वरी बि तव्हां नफ़रतूं फैलाईंदा इहो न सोचो त वरी अॻिले साल शब बरात थींदी वरी गुनाह बख़्शाईंदा, तेसिताईं वरी शरारतूं चवणु कयूं। बि चाहियां त प्लीज़ नफ़रतूं दिलि मां कढनि, प्यार मोहबत बढ़ाइनि बसि। हाणे भला तव्हां असांखे को प्यार मोहबत जो कलाम ॿुधायो। जी, साईं गफ़ूर शाह जो गज़ल आहे जेको मूं पाण कंपोज़ कयो आहे हींअर ई। वाह वाह, अच्छा कंपोज़ बि हींअर ई कयो अथव? हींअर। वाह वाह वाह, हे त नओं इनकलाब अची वियो आहे, तब्दीली अची वई। वाह वाह कयो अथई। बेहोश बेखुदी में तड़पा पयो अकेलो, बेहोश बेखुदी में तड़पा पयो अकेलो, बिस्मिल बनाए मूंखे, बिस्मिल बनाए मूंखे बर में छॾे लिकाए, तुमन जी मैं प्यारे, मोरे कन जी मैं प्यारे। मस मस वनी मिलियो सूरन खां चोटकारो, मस मस वनी मिलियो सूरन
टिकारो दिल में वरीब बीणा दिल में वरीब बीणा आजा रिवे उथारे मोर कन जी मैं प्यारे मोर कन जी मैं प्यारे तन्हा गफूर तो बिल जियंदो बक्यार केसी तन्हा गफूर तो बिल जियंदो बयार केसी बुध दे कडेहित तू ही जो बुध दे तू ही जो कडेहि तक भी वयो गुजारे मोर कन जी मैं प्यारे मोर कन जी मैं प्यारे आसन जदीप बारे ये को विसार बोवा जिए तो छड्यो विसारे मोर कन जी मैं प्यारे मोर कन जी मैं प्यारे वाह 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 ज़बरदस्त मुर्कन जी मैं प्यारे सो पाण वठूं था ते नंढड़ी साही पाण मोटी अचूं था त पोइ रहियल कचहरी महिमाननि सां कयूं था तव्हां सां गॾु रहिजो ॾाढा सुठा कलाम बि ॿुधंदासीं ॾाढी सुठी कचहरी बि कंदासीं सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध ऐं तव्हांजी साहतुनि ऐं समाहतुनि में का यादि छॾे वेंदो आहे इन जे करे तव्हां असां सां जुड़ियल हूंदा आहियो अॼु बि तव्हांखे जुड़ियल ई रहणो आहे छो त अॼु कम जी ॻाल्हि थिए पई ऐं उहा घर वेठे कारोबार जी ॻाल्हि थिए पई डिजिटल मार्केटिंग तरफ़ तव्हां बि जेकॾहिं दिलचस्पी रखणु चाहियो था या अचणु चाहियो था त ॾाढो ज़बरदस्त स्कोप आहे हुनजो बि बल्कि तव्हां घर वेठे तमामु जजो नाणो कमाए सघो था अदनान शेख साहिब असां कचहरी करे पियो इन हवाले सां ऐं तव्हांखे खोड़ सारियूं ॻाल्हियूं अञा इन बारे में उन्हनि जी ख़बर पइजी वेंदी खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां कंदासीं अदनान भाई मुझे ये भी बताएं कि आपने माशाल्लाह 27-28 अवार्ड बता रहे थे आप यार कि ले लिए हैं तो किस सिलसिले में आपको ये अवार्ड मिले और मेरे ख्याल से पाकिस्तान में सरकारी सतह पर इतने अवार्ड किसी को नहीं मिले देखें जो अवार्ड्स हैं मेरे और टोकन ऑफ अप्रिसिएशन है इसके अंदर सर्टिफिकेट्स हैं जो क्लाइंट की तरफ से यानी बेस्ट सर्विसेज के ऊपर सर्टिफिकेट्स मिले हैं अवार्ड तो खैर मेरे को 52 अवार्ड्स हैं मेरे पास लेकिन मैंने जो 27 अवार्ड्स की बात की वो CSR अवार्ड्स है कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अवार्ड्स अच्छा बेसिकली देखें मेरा ताल्लुक जो है मैं एज SDGs सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स का एम्बेसडर भी हूँ अच्छा और क्योंकि उसमें 17 गोल्स पे काम करना है पूरी दुनिया के अंदर जितने भी लोग हैं चाहे किसी भी शोबाजात से उनका ताल्लुक है वो SDGs के जो 17 गोल्स हैं उनके ऊपर लागू होता है यानी अगर आप बैठे हैं आप पे भी लागू होता है मुझ पे भी लागू होता है अच्छा लेकिन खासकर NGOs उस पर ज़्यादातर वर्क कर रही होती हैं तो हेल्थ है एजुकेशन है ये तमाम चीज़ें ये SDGs के अंदर आती है ये बनाने का मकसद से इस वजह से कि ताकि जो कंपनीज़ हैं वो उस पर लागू करते हुए जैसे आपने देखो फंड्स होते हैं CSR फंड्स होते हैं कि हर कंपनी को CSR फंड्स निकालने होते हैं उससे ये होता है कि जो कॉर्पोरेट कंपनीज होती हैं अपना वर्क कर रही होती है बिजनेस कर रही होती है उसके अंदर एक फंड्स जो है वो NGO के मद में ट्रस्ट के मद में वेलफेयर के मद में जा रहा होता है अच्छा, तो वो फंड्स मुख्तस कर इसी वजह से किया गया है कि जो ऑर्गेनाइजेशन है ऑर्गेनाइजेशन के थ्रू लोगों तक डाइवर्ट किया जा सके ना तो जाहिर बात है सिर्फ सोशल मीडिया का मतलब ये नहीं है कि आप उनकी डिजिटल मार्केटिंग कर रहे हैं अगर किसी ऑर्गेनाइजेशन है तो उनके लिए फंड्स इकट्ठा करने में उनकी मदद करना उनकी प्रोडक्ट को सेल करने में उनकी मदद ये भी तो डिजिटल मार्केटिंग हुई ये भी डिजिटल मार्केटिंग का सही, हिस्सा सही। है तो अल्हम्दुलिल्लाह अवार्ड्स मेरे पास हैं और पूरे पाकिस्तान भर से मुझे मिले इवन के ऑस्ट्रेलियन बेस्ड ऑर्गेनाइजेशन है उसकी तरफ से मुझे अल्हम्दुलिल्लाह अवार्ड मिल चुका है और पहला शायद अल्हम्दुलिल्लाह सोशल मीडिया एक्टिविस्ट हूँ जो कि गोल्ड मेडलिस्ट हूँ और अगले महीने या 2 महीने के अंदर क्राउन दिया जा रहा है तो अच्छा, हाँ उसकी अनाउंसमेंट हुई है तो बहरहाल ये सिर्फ और सिर्फ जो इसका है वो सिर्फ और सिर्फ काम है सोशल मीडिया में है ये कि आपने देखा आईडी से हम जब रन कर रहे होते हैं हमारी जो सोशल मीडिया हम लोग फेसबुक के ऊपर आईडी बनाते हैं उसमें मैक्सिमम आपने देखा फ्रेंड्स 5000 से ज़्यादा आप कर नहीं सकते लेकिन जब अगर आप पेज
अपने आप को एक पब्लिक फिगर लेते हुए या कोई अपना एक पेज मेंटेन करते हैं तो उसके अंदर अनलिमिटेड 5 करोड़ 5 मतलब जितने लोग आप उसमें ऐड करना चाहें मिलियंस में ऐड कर सकते हैं, अनलिमिटेड लोगों को ऐड कर सकते हैं। उससे ये होता है कि आपकी रीच बढ़ती है और आप टारगेट ऑडियंस तक अपने आप को रिप्रेजेंट कर रहे होते हैं। अब अगर मेरे पास इस वक्त 35,000 ऑडियंस है, जबकि मैं लोगों के लिए पेज पे काम करता हूँ, मैंने इनको 1 मिलियन तक लोगों को क्राउड इकट्ठा करके दिया है। लेकिन बात यह है कि मैं बहुत स्पेसिफिक हूँ। अच्छा, जैसे कि मिसाल के तौर पे अभी हम बैठे हुए हैं तो यहाँ पे 4-5 लोग हम बैठे हैं, तो 4-5 लोगों के अंदर अगर मैं कोई चीज़ सेल कर रहा होता तो हो सकता था ये सब मेरे ऑडियंस होती है, मेरे टारगेट कस्टमर्स होते हैं। सही। लेकिन क्योंकि मैं डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट हूँ तो कंपनीज जो सोशल मीडिया का काम करना चाहती हैं वही मेरे लिए मेरी टारगेट ऑडियंस होगी। मीन्स कि अगर 1000 लोग मुझे देख रहे हैं तो 1000 लोगों में से शायद 5% या 2% लोग ऐसे होंगे जो मुझसे रब्ता करेंगे सही डिजिटल मार्केटिंग ब्रांडिंग के हवाले से। सही। लेकिन जैसे ये मेरे बराबर में मेरे भाई बैठे हुए हैं तो इनका माशाल्लाह से इन्होंने जिस तरह इंट्रोडक्शन दिया तो इनका फैशन शोबिस इन तमाम चीज़ों के अंदर ये फॉल करते हैं, तो इनके पास बड़ी ऑडियंस है। अब मिसाल के तौर पे एक एग्जांपल मैं दे रहा हूँ, मैं सर्च करना चाहूँ कि बेस्ट सिंगर इन द कराची, मुझे कराची के अंदर सिंगर चाहिए, मुझे पाकिस्तान से नहीं चाहिए, मैं कराची में रहता हूँ, कराची मैं लिखूंगा बेस्ट सिंगर इन कराची, तो मेरे पास गूगल मुझे लिस्ट दे देगा 10 लोगों की जो टॉप 10 होंगे। टॉप 10 वो नहीं कि अच्छा गाते हैं, सही। वो लोग होंगे जिन्होंने सोशल मीडिया पे बेस्ट अपनी तस्वीरें पिक्चर चीजें डाल के अपने आप को अपलोड किया हुआ है। तो मेरे पास 10 ऑप्शंस आ जाएंगे, उनमें क्लिक करूंगा तो ये मैडम जो है ये अगर मुझे नजर आती है तो और 10 लोग और ये नजर आते हैं, इस तरह 10 लोगों से 3 या 4 लोगों से रब्ता करूंगा तो उनको तो बिजनेस मिल गया ना। सही। अब मैं कहाँ किसी से आजकल का वो दो नहीं किसी यार कोई अच्छा सा सिंगर तो दो अब तो खुद ही गूगल पे आप बैठे और वो या उसका नंबर नहीं है भाई किसी लेके दे रहा हूँ। हाँ, इसी तरह से मैं हूँ। अब मुझे अगर आप लिखते हैं बेस्ट सोशल मीडिया एक्सपर्ट इन कराची, बेस्ट सोशल मीडिया एक्सपर्ट इन पाकिस्तान, बेस्ट सोशल मीडिया इन वर्ल्ड, तो पहले पेज पर अलहमदुलिल्लाह आ रहा हूँ। तो इसी वजह से शायद मैं काम कर रहा हूँ और उसको अच्छे अंदाज में। अच्छा, मुझे ये बताएं अदनान भाई कि ऑडियंस को अपनी तरफ कैसे माइल किया जा सकता है और रीच बढ़ाने के लिए क्या कोई टिप्स बताना चाहें तो बता दें, क्योंकि हर कोई बंदा तो पब्लिक फिगर नहीं है, टीवी पे हर कोई नहीं आता, लेकिन वो अपनी रीच कैसे बढ़ाएगा, किस तरह से अट्रैक्शन क्या होनी चाहिए, उसकी प्रोडक्ट अट्रैक्शन होनी चाहिए उसमें या खुद में होनी चाहिए अट्रैक्शन, क्या होना चाहिए? देखें, सबसे पहले तो आपके तवज्जुह से, आपके सवाल के तवज्जुह से मैं एक बात बताना चाहूँगा कि जब हम पोस्ट करते हैं तो हमने आज तक, याद है यहाँ पे जो बैठे हुए मैं श्योर हूँ, कभी भी किसी ने आज तक जब पोस्ट फेसबुक पे लगाई होती है, लगा रहा होता है, वो पूछता नहीं है फेसबुक से क्या ये पोस्ट सही है। अच्छा, आप नहीं पूछता, बस लगा देता है। मुझे 99% में श्योर है, क्योंकि मैं तो काम कर रहा हूँ ना। हम ही नहीं पूछते, बात है सीधी, हमें पता ही नहीं है क्या पूछना भी होता है। मैंने बोला यार ये फेसबुक से यार मेरी आइडिया में क्यों पूछूंगा, है ना, बंदा यही कहेगा मैं अच्छा लग रहा हूँ, मैंने लगा दी तस्वीर। तो ऐसा नहीं होता। पोस्ट जब आप करते हैं तो उसके पीछे कंटेंट कितना % होना चाहिए, जब आप तस्वीर लगा रहे हैं इसकी ऑब्जेक्टिव क्या है। मिसाल के तौर पे आप और हम दोनों साथ बैठे हैं और एक तस्वीर लगा दी है, इसमें तस्वीर में पोस्ट के अंदर तो आप और हम नजर आ रहे हैं, लेकिन ये किसकी, ये प्रॉपर्टी है किसकी? इसमें तो अदनान शेख भी नजर आ रहे हैं, इसमें इरशाद साहब भी नजर आ रहे हैं, लेकिन इरशाद भाई ने अपने आप को हाईलाइट करना है, मुझे थोड़ा सा बैक पे ब्लर रखना है। अच्छा, कंटेंट 30% का इस्तेमाल करना है। अच्छा, हैंगिंग वर्ड होते हैं कुछ बड़े ज़बरदस्त ना, और फिर इसके बाद आपने हैशटैग अच्छे अंदाज में करना है। अच्छा, पोस्ट बड़ी ज़बरदस्त होना चाहिए, कंजस्टेड नहीं होना चाहिए, तो फिर वो रीच करती है, मतलब मुख्तसर और जामिया होनी चाहिए। बिल्कुल। एग्जाम्पल मैं आपको दे रहा हूँ, आपकी एक पोस्ट है, एक ही पोस्ट मेरे पास भी आप ही की है, आपने अपनी आईडी पे लगा ली, वही पोस्ट मुझे दे दी आपने, मैंने भी लगा दी, आपके फॉलोवर्स जो है 10,000, मेरे शायद 5,000 है, लेकिन मेरी आपसे ज़्यादा रीच हो जाएगी। उसका रीज़न ये है कि वो बड़ा दिलकश सा, बड़ा अच्छा सा ना, एक अच्छा एटमॉस्फेयर के अंदर पोस्ट। आपने देखा होगा बड़ी बड़ी कंपनीज की जो आप पोस्टें देखेंगे उनमें कंटेंट ज़्यादा नजर नहीं आता। नेस्ले का ऐड देख लें, कंटेंट सारा डिस्क्रिप्शन के अंदर डाला जाता है। लोग क्या करते हैं, बस पोस्ट में सब कुछ डाल दूं, मोबाइल नंबर भी डाल दूं, ईमेल भी डाल दूं, मैं ये भी हूँ, मैं वो भी हूँ, अरे कुछ बचा तो नहीं है, सही है ना। सी मोर में क्लिक करना पड़ता है कि भाई क्या है, तो वो सब कुछ भरने के चक्कर में रहते हैं, उसकी वजह से रीच आपकी डाउन हो जाती है। सही। तो सबसे पहला सवाल है कि अगर आपको अच्छी रीच चाहिए और आप अच्छी तरह से जाना चाहिए तो आपकी टारगेट ऑडियंस, आप हैशटैग जरूर करें। हैशटैग करने से आप एक कम्युनिटी के अंदर दाखिल हो जाते हैं। मिसाल के तौर पे ये है, इन्होंने अपनी पोल लगाई, इन्होंने हैशटैग किया FM को, तो FM को जो लोग सर्च कर रहे होंगे उसके अंदर पूरी एक लाइन आ जाएगी, उसके अंदर ये भी आ रहे होंगे। इनकी हो सकती है 5,000 या 10,000 फॉलोइंग हो, लेकिन FM की तो 1 मिलियन है, तो ये 1 मिलियन के अंदर तो चले गए ना। 1 मिलियन से लोग डाइवर्ट हो गए, इनके पेज पे डाइवर्ट हो गए, तो लिंक बिल्डिंग होना चाहिए, ये पीछे की चीज़ है।
पिक्चर जितनी भी हम डालते हैं सब अनटाइटल तस्वीरें होती हैं। सबसे मेन चीज़ बता रहा हूँ टेक्निकल, ये 99% बहुत कम लोगों को पता होता है, टेक्निकल जो लोग हैं उनको पता होगा। सही सही सही। आप जो तस्वीर डालते लोग हैं, पूछते हैं नीचे कमेंट्स में भाई कहाँ हो, किस जगह पे हो, कहाँ की तस्वीर है। हाँ, तो अब उससे आपने एक पहले लिखना चाहिए, तस्वीर सही। आपने एक तस्वीर ली, नहीं वो तो आप डाल तो रहे हैं ऊपर कि मैं यहाँ पर हूँ। अब आपने एक तस्वीर ली, उसको किसी टाइम सिस्टम पे आप लेकर आए उसको, सिस्टम पे लैपटॉप पे उसको तस्वीर को निकाल लें, तो वो उसकी कोई पहचान नहीं है उस तस्वीर की। इरशाद भाई, उस तस्वीर की कोई नाम नहीं है, उसकी कोई प्रॉपर्टी नहीं है। आप तो नजर आ रहे हैं शायद, वो गूगल का जो है ना वो नाम से सर्च करता सही, सही। है। कल को अगर आप थोड़े से बियर्ड अपनी शेयर बढ़ा लेते हैं, स्टाइल थोड़ा सा चेंज कर लेते हैं, तो अब मैं सर्च करने बैठूंगा तो क्या गूगल आपके ख्याल में आपको तलाश करेगा कि यार आप इरशाद भाई कैसे दिखते हैं? सही सही। कोई जब लिखे गूगल पे इरशाद आपका पूरा नाम, तो वहाँ पर आपकी तस्वीर और दूसरे जितने भी लोग इरशाद के नाम से होंगे सब लोग वहाँ आ जाएंगे। सही। ये आपका काम है कि अच्छा काम करते करते उनको रिप्लेस मारते जाएं और टॉप पे ऊपर आते हैं, वो खुद ब खुद ऑटोमेटिकली आएंगे। गूगल के अंदर आप उसको कह नहीं सकते कि मुझे डालो, गूगल को और आपको सर्च इंजन में आ जाएगा। हाँ, अच्छे रिस्पेक्ट तरीके तब से। देगा जब आप टाइटल देंगे तस्वीरों को। उसकी सही। एक मिसाल के तो आप लिखते हैं शाहरुख खान, तो कभी भी आज तक किसी ने जब लिखा होगा शाहरुख खान तो उसने आमिर खान को थोड़ी दिखाया होगा। सही बात है। तो नाम, हैशटैग, सही। ये अहम चीज़ है। उस पर ज़्यादा फोकस करना चाहिए। अच्छा शरीफ़ साहब, तव्हां वाला को पेज वग़ैरह ठाहियो आहे, ॻाल्हियूं ॾाढियूं कम जूं अथव, FM जा माण्हू आहियो, पंहिंजी लिसनरशिप पंहिंजी जेका आहे उहा बरक़रार रखण जे लाइ, फैन फॉलोइंग खे थोरो वधाइण जे लाइ इहे ज़रूरी आहिनि शयूं। बिल्कुलु ज़रूरी आहिनि। ऐं अॼु ख़बर पई आहे त असां सम्झो त सोशल मीडिया, फेसबुक आहे या जेके बि सोशल मीडिया जा जेके ॿिया अकाउंट आहिनि उहे सिर्फ़ु मसइलनि खे हाईलाइट करण जे लाइ हूंदा आहिनि। असां ॿुधंदा आहियूं त सोशल मीडिया, पर अॼु ख़बर पई आहे त सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां माण्हू पाण बिज़नेस highlight करे थी सघे सघो थो। था हुते, जी, तव्हां पाण बि कुझु करे सघो था ऐं पंहिंजो बिल्कुलु पाण करे खे सघो निर्वाह, पंहिंजे टैलेंट खे निर्वाह करे सघो था। हाणे त FMs ते जॾहिं इरशाद हले थी, तव्हां इलाही RJs ॾिसां थो त उहे लाइव अची वेंदा आहिनि फेसबुक ते, तव्हां बि अचो पिया, इहे शयूं बि सुठियूं आहिनि, छो त कोई FM नथो ॿुधी सघे त उहो तव्हांखे सोशल फेसबुक मीडिया ते असांखे जॉइन करे कनेक्ट थी सघे थो। कनेक्ट थी सघे। सही सही सही। तव्हां प्रोग्राम जो फॉर्मेट तव्हां ॿुधायो पिए, सवेर ॻाल्हि कटिजी वई, मां चयो तव्हां खां पुछा कंदुसि, तव्हांजे पंहिंजे ज़ाती प्रोग्राम जो फॉर्मेट छा आहे, उन में छा हूंदो आहे? ऐं असांजे प्रोग्राम मुख़्तलिफ़ प्रोग्राम हूंदा आहिनि, लाइव कॉल्स, SMS या ख़तनि वारा प्रोग्राम बि अॼु जेके अॼुकल्ह आम आहिनि। अच्छा, माण्हू लिखनि था ख़त? लिखनि था, बिल्कुलु शेरो शाइरी जा प्रोग्राम हूंदा आहिनि, उन्हनि खे तमामु घणो माण्हू दिलचस्पी सां ॿुधंदा आहिनि। अच्छा। ख़ासि तौर ते रेडियो जी लिसनिंग जे हवाले सां, रेडियो ते छा आहे माण्हू सिर्फ़ु ॿुधी सघनि था, ॾिसी कोन था सघनि। सही। ऐं पोइ उनजे लाइ शेरो शाइरी माण्हुनि जी दिलचस्पी जे लाइ तमामु घणी ज़रूरी आहे। सही। हर प्रोग्राम में तक़रीबन शेरो शाइरी जो प्रोग्राम भले न बि हुजे, उन में बि शाइरी तमामु ज़रूरी आहे। माना शाइर तव्हांखे टेको ॾिनी वेठा आहिनि न? बिल्कुलु। माना कमाई खंघि वेठा आहिनि, शाइरी ज़रूरी आहे कंपेयरिंग जे लाइ, मेज़बानी जे लाइ। बिल्कुलु सही सही। हूअं शाइरी खां अलावा कहिड़ी शइ में दिलचस्पी आहे माण्हुनि जी? लिसनर रेडियो ते कहिड़ा प्रोग्राम ख़ासि में ज़िक्र करे चुका आहिनि, SMS ऐं जेके आहिनि उहे त शामिल थियनि था। माना ईअं खणी चऊं त ॿिया के प्रोग्राम जिन में ख़ासि तौर ते औरतुनि जी दिलचस्पी हुजे, ॿारनि जी दिलचस्पी हुजे, या क्या अहिड़े रध पचाव जा प्रोग्राम थींदा आहिनि, या के दीनी प्रोग्राम थींदा आहिनि, या ॿारनि जा प्रोग्राम थींदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा फॉर्मेट्स प्राइवेट न आहिनि मुंहिंजे ख़्याल में? जी बिल्कुलु आहिनि या न आहिनि? जी बिल्कुलु आहिनि। अच्छा अच्छा। ऐं जीअं सुबुह सां नशरियात जी शुरूआति थिए थी, रेडियो पाकिस्तान या प्राइवेट जेके रेडियो आहिनि इस्लामी प्रोग्राम सां शुरूआति थिए थी, उनखां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम आहिनि, जीअं दुनिया रंग रंगीली आहे, उनमें औरतुनि जा स्पेशल सेगमेंट शामिल हूंदा आहिनि, ऐं उनखां पोइ लाइव कॉल्स जा प्रोग्राम एसि ताईं जो राति ताईं मिड नाइट शो ताईं जेके मुख़्तलिफ़ ईअं टॉपिक बाय टॉपिक प्रोग्राम हूंदा आहिनि। अच्छा, तकरीर ऐं शाम वारे टाइम ते ख़ासि तौर ते ड्राइविंग टाइम आहे त उन टाइम ते वरी FM जा जेकी प्राइवेट प्रोग्राम आहिनि उन्हनि जो जेको टाइम आहे या जेको वक़्तु उहो थोरो वधीक आहे, माना 2-2 कलाक, 3-3 कलाक, 4-4 कलाक बि इहे जेको RJs वेठा आहिनि, पोइ इहे थकिजी था, पोइ लिसनर्स खे बि बोर कयो था? चाहे त कमर्शियल ब्रेक, तव्हांखे ख़बर आहे कमर्शियल ब्रेक बि आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु मौसीक़ी बि आहे प्रोग्राम में शामिल। हिकिड़ी मूंखे शिकायत आहे तव्हांजे FM जा जेकी प्राइवेट RJs आहिनि, इहे जेको गानो जॾहिं हलंदो आहे न, विच में जॾहिं ॻाल्हाईंदा आहियो, विच में न ॻाल्हाइणु खपे, इहो सॼो गाने जो चस्को ख़तमु करे छॾींदा आहियो। बिल्कुलु माना गाने जो ॿोल शुरू थियो, वरी विच में रूबरू माया तव्हांजो पंहिंजो शरीफ़ रहंदो, हाणे ॿुधोसीं हिकु चकर, शुरू में ख़बर पइजी वई आहे। बिल्कुलु कर न, बिल्कुलु सही ॻाल्हि, गाने जो चस वठणु ॾींदा कयो, ॿुधंदड़नि खे मज़ो अचे, गाने जा मिसरा। न इहो तव्हां न सभु ईअं कोन्हे, ऐं कुझु नवां RJ आहिनि, उन्हनि खे जॾहिं रेडियो जे हवाले सां जेका पॉलिसी आहे, जेके प्रोग्राम आहिनि, प्रोग्राम जे फॉर्मेट जी ख़बर न आहे, त पोइ कॾहिं कॾहिं ईअं बसि पाण शौक़ी में मस्ती में ईअं करे विझंदा आहिनि। हरूभरू न गाने जा माना अञा ॿोल मिसरो या शुरू थियणु अचे, या तव्हां अॼु ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मिलाइणो आहिनि, त इहो हिकिड़ो तरीक़ो हिननि जो उहो मूंखे थोरो माना ईअं डिसर्ट कंदो आहे। न सिर्फ़ु तव्हांखे पर हर माण्हू खे सुठो लॻे। हलो, अॼु सुठो कलाम ॿुधूं था, गुलनाज़ आहे लाइव,
जी त जी पोइ- साईं अमर जी। पीरज़ादे जो इहो पाण मूं ख़ुदि हिते वेही कंपोज़ कयो। अॼु भला हिते इन सोफ़े ते मूंखे थोरी देरि में जॾहिं मां प्रोग्राम ख़तमु थियो हिते मां वेहंदुमि हिते उस्ताद ॾिसूं कंपोज़िशन थियनि थियूं न लॻे थो कुझु आहे हिन सोफ़े में जो माना तकड़ तकड़ में कंपोज़िशन्स अचनि थियूं को जादू ई सोफ़े ते वेठा आहियो तव्हां वाह वाह तो सिवा जिंदगी जान भाई हुई, तो सिवा जिंदगी जान निभाई हुई, साथ पंहिंजी न हुई सा पराई हुई, साथ पंहिंजी न हुई सा पराई हुई। तेसी ताईं न थियासी जुदा पाण में, तेसी ताईं न थियासी जुदा पाण में, जेसी ताईं असां में जुदाई हुई, जेसी ताईं असां में जुदाई हुई। जिह करे प्यार पंहिंजो न साॻियो रहियो, जिह करे प्यार पंहिंजो न साॻियो रहियो, ॻाल्हि ॾिसजे त केॾी अजाई हुई, ॻाल्हि ॾिसजे त केॾी अजाई हुई। तो सिवा तो सिवा जिंदगी जा निभाई हुई, साथ पंहिंजी न हुई सा पराई हुई, साथ पंहिंजी न हुई सा पराई हुई। वाह 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 ज़बरदस्त गुलनाज़ जी आवाज़ में ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं नई कंपोज़िशन हुई तव्हां ताईं पहुचाईसीं नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे मोटी अचूं था पाण रहियल कचहरी अञा कंदासीं तव्हां असां सां गॾु रहंदो ॾिसंदा रहंदो सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मुज़ महिमाननि सां कचहरी जो सिलसिलो आहे कलाम तव्हांखे ॿुधायूं था विच विच में ॾाढो दिलचस्प प्रोग्राम आहे ऐं दिलचस्प इनजे करे आउं चवां थो नयूं शयूं ॿुधण जे लाइ सिखण जे लाइ असांखे हिन प्रोग्राम मां मिलंदियूं आहिनि अदनान शेख साहिबु डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आहिनि ऐं उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो पाण जितां छॾियो होसीं उतां ई खणींदासीं अदनान भाई पाकिस्तान में डिजिटल मार्केटिंग के हवाले से कोई इदारा कोई काम कर रहा है आपके इल्म है कोई कोर्स वगैरह या कोई सीखना चाहे या आप खुद सिखा रहे हैं कोच वगैरह तो कोचिंग सेंटर्स हैं इस तरह से कि लोगों तक अवेयरनेस पहुंचे या नौजवान जो डिजिटल मार्केटिंग करना चाहें उनको तरीक़ेकार बताया जाए जी देखिए बहुत सारे इंस्टीट्यूट हैं कोचिंग सेंटर्स हैं और बहुत सी जगह हैं लेकिन क्योंकि मैं भी सिखाता हूँ लेकिन यहाँ बैठ के मैं ये नहीं कहूँगा बहुत आसान तरीका बताऊँगा कि अब तो आप यूट्यूब पे जाएं और यूट्यूब पे जो भी आपको टूल सीखना है पोस्ट किस तरह डिज़ाइन करनी है पोस्ट किस तरह लगानी है रीच किस तरह करनी है शेयरिंग किस तरह करनी है लिंक बिल्डिंग किस तरह करना है बुक मार्किंग किस तरह करना है ईच एंड एवरीथिंग तमाम चीज़ें अब यूट्यूब पे आपको अवेलेबल है बहुत ही आसान हो चुकी है सही अब चाहे उसमें मैं हूँ चाहे कोई भी लोग हो बहुत सारे लोग उसके अंदर हैं
टीचर्स हैं जो कि आपको गाइड कर रहे होते हैं और फ्री ऑफ कॉस्ट कर रहे होते सही हैं, है। उसके अंदर आपकी फीस मिल जाती है। हाँ, हाँ। और घर बैठे आजकल आपको कहाँ जाएंगे, छोटे छोटे बच्चे, यानी अगर मैं अपनी बात करूँ, एक नॉर्मल जो इंसान है जो फेसबुक सोशल मीडिया इस्तेमाल कर रहा है, उससे मेरा बेटा जो 8 साल का है वो उससे 10% ज़्यादा ऊपर है। इसका रीज़न ये है कि वो घर बैठे उसको बहुत सारी चीज़ें, वो उसको मेरी ज़रूरत नहीं है, मैं तो अभी बैठा हूँ ना, सही वो है। यूट्यूब पे बहुत सारी जो रिसोर्सेज है वहाँ जाता है, वहाँ से जो उसकी ज़रूरत की चीज़ है वो उसको मिल जाती है। सही, सही, सही। इवन कि किसी किस्म की कोई आपको ज़रूरत एप्लीकेशन चाहिए वहाँ से डाउनलोड कर लेते सही, हैं। सही। सिर्फ आपने कीवर्ड डालने हैं और कीवर्ड के बाद आपको सारी चीज़ आपकी फिंगरप्रिंट्स के ऊपर है सारी सही चीज़। सही सही। बहुत अच्छा, आसान मुस्बत बातें भी देखने को मिलती हैं सोशल मीडिया पे, लेकिन कभी कभार जो फेक जो स्टोरीज होती हैं ना, तो उससे थोड़ा सा आम आदमी घबरा जाता है। मिसाल के तौर पे जिस तरह से आपने बताया यूट्यूब पे हर चीज़ है, आप सीख सकते हैं। कभी कभार कोई गंजा बंदा देख लेता है कि भाई प्यास लगाने से आपके बाल बढ़ जाएंगे, लेकिन वो होता नहीं है। तो वो तो पूरी वीडियो उसने देख ली, वो तो उसने तो कमा लिया जिसने वीडियो डाली होगी। लेकिन फेक न्यूज़ देते हैं, बहुत सारी बातें होती हैं जो जिस तरह उसका रियल लाइफ से कोई ताल्लुक दूर दूर तक नहीं होता, और इस तरह के थंबनेल बना लेते हैं, अंदर कुछ और होता है। तो ये सोशल मीडिया का या यूट्यूब का इस तरह से जो मयार है वो आहिस्ता आहिस्ता आप क्या समझते हैं कि गिर रहा है या बढ़ता जा रहा है, क्या जी, है? मैं इसका बताता हूँ। देखें, हमारी लैंग्वेज के अंदर इसको 2 चीज़ है, एक होता है ब्लू हेड और एक होता है ब्लैक हेड। ब्लू हेड क्या है कि आइए देखें, आप जानते हैं 45 करोड़ के अंदर कौन सी ट्यूट सेल हो गई है। अब आप में तजस्सुस आ जाता है, बोलते हैं यार ये कौन सी ऐसी ट्यूट है जो 45 करोड़ के अंदर। तो आप क्लिक करते हैं तो उसके अंदर तो कुछ और खाने पकाने का या कोई गाने का कोई चीज़ चल रही है, तो उसको कहते हैं ब्लैक हेड। दिखाया आपने कुछ ऑडियंस को लेकर आ गए, खुदा पार निकला चूहा। हाँ, उसमें फ़ायदा क्या हुआ? आपने तो गलत काम करा, लेकिन फ़ायदा क्या है उसमें कि मुझे ये टारगेट दिया गया कि आपने इस वेबसाइट के ऊपर या इस पेज के ऊपर लैंड करवाना है लोगों को। अब इरशाद साहब ने क्लिक तो करा और चले भी गए, देखा तो अरे ये तो कुछ और है, लेकिन कुछ सेकंड तो आपने स्पेंड किया ना वहाँ पर अपने आपको, अरे यार ये तो कुछ और निकला। क्योंकि ये पता चले कि कुछ और है, उसके लिए आपको टाइम लगाना पड़ेगा, देखना पड़ेगा। तो देखने पर बोले यार ये तो कुछ और है, इतनी देर में जिसका काम था वो विजिट तो हो गया ना आपका, उसका काम पूरा हो गया। लेकिन इस तरह की जब आप ब्लैक हेड का इस्तेमाल करते हैं तो आप डिफॉल्टर हो जाते हैं। वैसे डिजिटल डकैती है वैसे। हाँ, आप डिफॉल्टर्स में आ जाते हैं, ब्लैक लिस्ट हो जाते हैं, और एक टाइम में आने के बाद आपका जो साइट है या जो आपका पेज है वो सस्पेंड हो जाता है। और बल्कि लोग अनसब्सक्राइब कर देते हैं, सब्सक्राइब जिसका हुआ होता है वो भी कहता है यार ये फेक रिपोर्ट भी अगर आप कर दें अच्छा। तो फिर जाहिर बात है आपका चैनल हो चाहे वो फेसबुक का पेज हो तो फिर आप परेशानी का हो जाता है। लेकिन हम बताते हैं, गाइड करते हैं ऐसा ना करें। जाहिर बात है मार्केट में हर तरह के लोग हैं। अब जैसे एक एग्जाम्पल है, कुछ थोड़ा सा जैसे आपने पूछा था कि तालीम की ज़रूरत है, तालीम की इतनी तालीम तो ज़ाहिर है चाहिए, लेकिन इतनी ज़रूरत है कि आप में शऊर आप में आ सके। अब वो एक है कि एक खत्ताती बड़ा ज़बरदस्त ना पेंटिंग कर रहे थे, तो वो मैं भी कर लेता हूँ, लेकिन मैंने बोला यार कहाँ से सीखी? बोले अदनान भाई मैं तो इनहेरिटिकल है, मुझे कहीं सीखने की जरूरत ही नहीं पड़ी। मिला कोई तो उस्ताद होगा आपका, बोले कोई उस्ताद नहीं मिला। अच्छा ये बताएं अलिफ कितने कद का होता है? तो उसको ये नहीं पता अलिफ कितने कद का होता है, उसको अलिफ बनाना आता है, लेकिन वो क्योंकि इसी तरह जब हम ड्राइविंग सीखते हैं तो मैं अपने भतीजे को सिखाऊँ, देखो बेटा ये देखो इस तरह ट्राई करते हैं, इस तरह गेयर लगाते हैं, इस तरह एक्सीलेटर देते हैं, वो सीख तो जाएगा मेरे से, लेकिन जब वो बाहर जाएगा और जब चलान होगा, वही चलान क्यों होगी, ये जो जेब्रा क्रॉसिंग नजर आ रही है, ये तो नहीं बताया ना मैंने उसको। ये तो जब आप चाहते हैं प्रोफेशनल अंदाज के अंदर अपना वो देते हैं, टेस्ट देते हैं, तब फिर आप बाकायदा तरीके से आते हैं। तो इंस्टीट्यूट या किसी टीचर की तो आपको बाहर ज़रूरत होती है। सही सही, मतलब तालीम थोड़ी बहुत इस होनी मियार में चाहिए, ज़रूर लेकिन जहान ज़्यादा होनी चाहिए। जी बिल्कुल, डिजिटल मार्केटिंग में ज़हीन बंदा इतना चल शोर सकता है। आप ब्लैक लिस्ट जो आपने बताई ना चीज़ें, ये करने से इसी का म्यार इसी वजह से गिर रहा है कि जो ऐसे लोग जिन्होंने सिर्फ जैसे मिसाल के तौर पर दांतों के लिए असिस्टेंट बने और 1, 2, 4 महीने के बाद में आपको नजर आता है किसी नाम से दंदान साज लेके बैठ गए, वो भी डॉक्टर बन के बैठ जाते हैं ना। तो ये इसी तरह से मायार ख़राब हो रहा है, करना नहीं चाहिए। और वैसे खास अब तो रिस्ट्रिक्शन बहुत ज़्यादा हो गई है, क्योंकि खुद प्लेटफॉर्म्स ने आपको अगर चीज़ नज़र आई है आप उसको रिपोर्ट कर दें, 4, 6, 8 रिपोर्ट के अंदर वो चीज़ ब्लॉक हो जाती है। सही सही सही, 6, 7, 8 रिपोर्टें खुद ही एक ही बंदा करे या 6, 7, 8 मुख्तलिफ अलग आईपीस, असल में आईपीस होती है। थोड़ा सा ये भी तरीकेकार बता दें, मुझे रिपोर्ट करना है किसी पे। अच्छा आपने रिपोर्ट करनी है ना, तो असल में आपका नाम, क्योंकि आप बेग वक्त के अंदर हो सकता है 3 से 4 आईडीज बना रहे होते हैं, अच्छा, ठीक है ना। लेकिन असल जो होता है जिस मोबाइल से या जिस सिस्टम से आप काम कर रहे हो, तो वहाँ पर आपकी एक आईपी जनरेट हो जाती है। सही, वो आईपी आपकी पहचान होती है। तो वो आईपी से एक ही दफ़ा कोई आपका
अब मिसाल के तौर पे आप फेक कोई आईडी बना लेते हैं तो फेसबुक को या गूगल को या किसी को पता कैसे चल जाता है कि ये फेक है? रीज़न ये है कि उनको ये पता चल जाता है कि एक ही आईपी से 3 या 4 आईडीज बन रही है, तो इसके मीनिंग है कि चलाने वाला, ऑपरेट करने वाला एक ही शख्स है। अच्छा अच्छा अच्छा, तो वो डिटेक्ट हो जाता है। सही सही तो सही। इसी तरीके से अगर मैं अपने नाम से अदनान शेख और शेख अदनान और रिजवान शेख के नाम से 4 ब्लॉग किसी को रिपोर्ट कर दूं, तो ऐसा भी नहीं कि रिपोर्ट करने से बंद हो जाएगा, वो देखना पड़ेगा कि आपने इसको रिपोर्ट क्यों की है ना। सही सही सही। तो आप बताएंगे कि ये देखें ये चीज़ें, तो फिर वो उसको देखेगा, ऑब्जर्व करेगा, फिर उसके बाद अगर वाकई आपकी इसी तरह 8 9 10 लोग। अच्छा, मतलब नई आईडी बनाने के लिए भी आईपी भी नई होनी चाहिए, मतलब नया सिस्टम होना चाहिए, किसी और जगह से बनानी चाहिए तो वो चल सकती है आईडी, वरना हैक हो जा, बल्कि वो हो लोग जाता है। परेशान हो जाते हैं यार ये बंद क्यों हो जाती है, तो उनको पता नहीं है। असल में वो समझते हैं शायद मोबाइल नंबर अलग डाला, ईमेल आईडी अलग डाल दी है, एड्रेस अलग डाल दिया, तो हमने ना चीट कर लिया, धोखा दे दिया गूगल को या डिजिटल सिस्टम को। ऐसा बिल्कुल भी नहीं है। इवन के ये देखें मेरा मोबाइल है, अगर मैं इसको बंद भी कर दूंगा, स्विच ऑफ भी कर दूंगा, मेरी आवाज़ सब कुछ रिकॉर्ड हो रही होगी इसके अंदर। सही 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 सही। फेसबुक के अंदर हमारा सारा डेटा जा वो तो रहा है। कभी कभार ऐसा होता है, मैं देखता हूँ अगर हम बात कर रहे हैं अभी किसी चीज़ पे, तो मैं अभी यूट्यूब खोलूँगा तो इस तरह की सारी पोस्टें आ जाएंगी, मतलब इस तरह की वीडियोस आ जाती हैं। अगर हम किसी भी मौजू पे बात करते हैं तो वही यूट्यूब दिखा रहा होता है जी। तो यही आपका जो कहना है कि इस तरह से ही पता चलता होगा ना उनको। असल में वो नेचर को डिटेक्ट करता है। आप अगर 24 घंटे में, आजकल का दौर तो अब 8 घंटे 9 घंटे में चलेगी, एक आम शख्स मोबाइल का इस्तेमाल जो कर रहा है वो 9 घंटे का इस्तेमाल हो रहा है एक दिन के अंदर, यानी 24 घंटे में 9 घंटे तो मोबाइल पे ही होता है, मोबाइल के ऊपर होता है। सही। अच्छा, जब हम मोबाइल पे हों या सिस्टम पे हों, जब हम कोई चीज़ को सर्च करते हैं, तो मिसाल के तौर पे मैं भी मोबाइल यूज़ करता हूँ, 1 घंटा आप भी यूज़ कर रहे हैं, उस 24 घंटे में मैं ज़्यादातर रेसलिंग देखता हूँ। आप हो सकता है मौसीकी पे आपका, तो वहाँ से आप डिटेक्ट हो जाते हैं, आपकी फेवरेटिस उसी तरह की पोस्टें आ जाती हैं उससे रिलेटिव, क्योंकि फिर जो थर्ड पार्टी जब आती है वो होती है गूगल मुझे तो बिजनेस देना है और मेरे टारगेट ऑडियंस ये है, तो आप उस टारगेट ऑडियंस के अंदर आ चुके होते हैं। और मैं जिसको, जैसे कोई मिसाल को तो कोई हकीम है, कोई डॉक्टर है, कोई चीज़ मुझे दिखाना चाहता है, तो स्पेसिफिक, यानी ये नहीं आजकल अखबार की तरह नहीं है, अखबार में ऐड लगाने गए बोले जी ऐड है, बोले मुझे मेरी शॉप है बहादुराबाद के अंदर, तो मेरी टारगेट ऑडियंस कौन सी है, बहादुराबाद के सराउंड के इलाका। लेकिन अखबार तो इस्लामाबाद भी जा रहा है, अरे भाई इस्लामाबाद से मेरी मार्केटिंग थी, लेकिन मुझे मजबूरी है वो जाएगा। लेकिन सोशल मीडिया में अब नहीं है, सोशल मीडिया में सिर्फ बहादुराबाद में मार्केटिंग करना चाहते हैं, बहादुराबाद के लोग देखेंगे, नॉर्थ नाज़िमाबाद के लोग नहीं देखेंगे, नॉर्थ कराची के नहीं देखेंगे। तो अगर नॉर्थ नाज़िमाबाद के अंदर 5000 लोगों को दिखाना है तो 5000 लोग ही देखेंगे। अच्छा, जब 5000 लोग देखेंगे तो आपका खर्चा 5000 का ही होगा। सही। अखबार की तरह नहीं कि 5000 को दिखाने के लिए पूरे 50000 लोगों को दिखाना पड़ रहा है और 50000 के पैसे देना पड़ रहा है। सही सही सही। वैसे हकीमों ने भी चारपाई डाली हुई है यूट्यूब पे, अताई जो हकीम है ना, जी जी, उन्होंने भी बेड़ा गर्क किया है माशरे का। तो वीडियोस तो उनकी चलती हैं, लेकिन उनमें वो बात होती नहीं है जिस तरह से बताते हैं। तो ये इस पे कोई कुछ करना चाहिए, रिपोर्ट करनी चाहिए, या इसके अलावा कोई अमल दरामद होना चाहिए? लेकिन बहुत सारी चीज़ें हैं, बहुत चंद लोग, जैसे अभी आप बात करें ना, बहुत कम लोग होते हैं जो इस तरह की चीज़ों को फील करते हैं। जैसे मैं हूँ, मैं टेक्निकली मैं किसी क्लिनिक में चले जाता हूँ और तो मैं डॉक्टर बैठा होता है, वो जाहिर बात है डॉक्टर है, हम पूछते नहीं है कि आप क्या है MBBS है, मेरे एक से पूछ लीजिए MBBS का एब्रीवेट क्या है ना, तो वो इरशाद भाई वो MBBS नहीं पता उसको कि वो MBBS, तो हम पूछते नहीं है, सर्टिफिकेट दिखा दें, कुछ भी नहीं बता रहे, डॉक्टर है बैठा है, तो डॉक्टर साहब खांसी हो गई, नज़ला हो गई, वो प्रिस्क्रिप्शन के अंदर दवाई लिख के दे देता है, जनरल सी दवाई होती है। तो इस तरह डिजिटल के अलावा ट्रेडिशनल में भी लोग काम कर रहे हैं इस तरह ना, लेकिन बात यह है कि हम पूछने वाला कोई होना चाहिए। सही सही। और डिजिटल में बात बहुत आसान है, आप उसको फ़ौरन रिपोर्ट करें कि यार आपकी ये सारी मामलात हैं, और राइट्स के ऊपर आप चीज़ें जा सकते हैं, इस तरह रिपोर्ट भी कर सकते हैं, क्राइम के अंदर भी जाके आप रिपोर्ट कर सकते हैं, और साइबर क्राइम के अंदर आप जाके वहाँ पर भी रिपोर्ट कर सकते हैं कि ये ऐसा कोई पेज है जिसके अंदर कोई वायलेशंस हो रही है, या इस तरह की कोई ऐसी चीज़ है जिसकी वजह से। कभी कभार लोगों को गुस्सा आ जाता है, लेकिन फिर कहते हैं कौन टाइम ज़ाया करे यार, साइबर क्राइम के पास कौन जाए, बस फिर चलता रहता है सिलसिला, चलता रहता है, चलती रहती है उनकी गाड़ी भी, तो हमारा सिलसिला भी चलता रहता है, ये बात होती है। अच्छा शरीफ साहब, तव्हां इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजो को उस्ताद बि आहे, या ईअं सभिनी खे ॿुधी ॿुधी पाण ई सोचियो पिए त यार मां हिन खां सुठो कमु करे सघां, त वरी छा लाइ उस्ताद रखां? न, बिल्कुलु उस्ताद आहे। ऐं पहिरीं त ईअं शौक़ु हुयो आउं कमु करे सघां थो, जॾहिं रेडियो ॿुधंदा हुआसीं दिलचस्पी सां त ॾाढो शौक़ु हुयो। कोशिशि कईसीं काफ़ी भेरा। रेडियो जे दौर में कंहिं ॿुधव, कहिड़ा तव्हांजा आइडियल कंपेयर रहिया आहिनि? ऐं खलील चन्ना हुयो, ऐं रेडियो पाकिस्तान कराची जो सिकंदर सरवान, नवाज़ सुबरो, ऐं उनखां हटी करे मुंहिंजो उस्तादु आहे, ऐं अॼु मरहूम असां वटि मौजूदु कोन्हे मैडम शहनाज़ राज। अच्छा अच्छा, हमेशह लाइ जुदा थी वई। पाण
सिंधी तोड़े उर्दू जे रोड मीडिया जे हादसे हवाले में सां तमामु रोड वॾो हादसे में जेका गुज़ारे वई रोड हादसे में गुज़ारे अज़ीज़ जान तमामु मरहूम अज़ीज़ गॾु जान हुननि मरहूम सां। सां सही, गॾु। रोड सही। हादसो नूरियाबाद में ई थियो हुयो। अज़ीज़ जान बलोच हूंदी अज़ीज़ जान FM ते ई आयल हुयो। असांजो सिंध टीवी जो न्यूज़कास्ट रहियो आहे बिल्कुलु गॾियल ई गॾियल ॿिन्ही एक्सीडेंट हादसो थियो हुयो। उन सही, सही। हादसे में मैडम शहनाज 14 ॾींहं अस्पताल में हुई, 14 ॾींहंनि खां पोइ एक्सपायर थी वई। ओहो अच्छा उनखे तव्हां घणो ॿुधो मतिलबु FM तमामु घणो 92 ॿुधो, बल्कि रेडियो ते मूंखे वठी वञण में मैडम शहनाज जो थियो। अच्छा जी हा। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। पोइ हाणे रेडियो ते फैन फॉलोइंग पंहिंजी ठाही अथव, पंहिंजी का सुञाण आहे, जी बिल्कुलु। माण्हू प्यार कनि था बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह तमामु पूरे या तक़रीबन कॾहिं असांजी जेका तव्हांखे नशरियात चवनि आहे था त यार इहो हरभरू न बिल्कुलु ऐं असां जेको कॾहिं कुझु कॾहिं आहियूं ईअं हूंदो आहे माण्हू ॿ चारि चवंदा आहिनि ॿ चारि वरी गिला कंदा आहिनि। न बिल्कुलु ईअं कोन्हे, असां जेको कुझु आहियूं रेडियो जे करे आहियूं। सही तमामु वॾी सुञाणप मिली आहे पंहिंजे इलाइक़े में ऐं ॿिनि टिनि चइनि ज़िलनि में जिते जिते अच्छा असांजी इलाइक़ो नशरियात तव्हांजो वञे थी। नूरियाबाद ई आहे वेझो जी, आसपास रहो था। नूरियाबाद आऊं ठटे में रहंदो आहियां बेसिकली। अच्छा ऐं नूरियाबाद ते हफ़्ते में 2 ॾींहं प्रोग्राम कंदा आहियां। अच्छा अच्छा पोइ वेझो पवे थो इन जे करे जी बिल्कुलु इहो ई FM तव्हां सिलेक्ट कयो इहो आहे। ई FM अच्छा हिकिड़ा प्रोग्राम त हूंदा आहिनि सिर्फ़ु इलाइक़ाई जेके नशो थींदा आहिनि, ॿिया वरी सभई चैनल जेके इलाइक़ा आहिनि या जिते जिते उहो FM आहे सभई ॻंढिजी वेंदा आहिनि हिक ई प्रोग्राम में। जी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम चंग ऐं प्रोग्राम रेडियो आहे ॾिसो प्राइवेट जेके रेडियो चैनल आहिनि उते जेको RJ आहे जेको कंपेयर आहे उहो ऑलराउंडर आहे, हर क़िस्म जा प्रोग्राम करे थो। उते को बि डायरेक्टर कोन्हे ऐं प्रोड्यूसर बि कोन्हे ऐं कंपेयर आहे उहो कहिड़े क़िस्म जो प्रोग्राम करे थो जेको फॉर्मेट उनजो ॾिनल आहे। मां जेको चवां थो उहो चवां थो जी। नशियाती जेको राब्तो आहे हिकिड़ो जी। प्रोग्राम सभिनी चैनल्स ते हलंदो आहे, जीअं 92 आहे त सभई जेके जी जिन बिल्कुलु शहरनि जा ऐं आहिनि, FM 92 ऐं हिकु तव्हां उहे प्रोग्राम कयो था इलाइक़ाई प्रोग्राम कयो था? नेटवर्क आहे उनमें FM 91 टंडो आदम, 92 ख़ैरपुर ऐं हिकु ई मालिक जा जेके 3 चैनल आहिनि उन टिनी चैनलनि ते कॾहिं कॾहिं अहिड़ा प्रोग्राम आहिनि जेके नशरियाती राब्ते ते हलनि। सही सही भुट्टे साहिब जो चैनल आहे। जी भुट्टे साहब, गुलाम अकबर भुट्टो साहब। सही 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 ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंधी चैनल में इहो पहिरियों चैनल आहे, उनखां पोइ त FM खोड़ सारा चैनल सिंधी अची विया आहिनि। पहिरियों चैनल आहे FM 92। न पर इनखे माण्हू ॿुधनि था शौक़ जी, सां। बिल्कुलु, तमामु ॾिठो आहे त सफ़र दौरान माण्हू तमामु ऐं- लाइक कनि था। ऐं TV चैनल ते त हिकु ऑफिस में वेही करे माण्हू ॾिसी सघनि था या घरनि में वेही करे ॾिसी सघनि था। रेडियो उहा शइ गाॾी ते वेंदे बि ॿुधी सघनि था। किथे किथे तव्हां ॾिसंदो बहिराड़ी जे इलाइक़नि में त जिते लाइट जी सहूलियत न आहे, बिजली जी सहूलियत न आहे, उते माण्हुनि खे इंफॉर्मेशन पहुचाइण जो पहिरियों ऐं वाहिद जेको आहे रेडियो ज़रियो आहे। सही 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 अख़बार बि नथो पहुचे, माण्हू पढ़ियल कोन, अख़बार नथा पढ़ी सघनि। सही। ऐं ख़ासि तौर ते फ्लड में 2010 जी जेका बोर्ड आई उते 92 तमामु बहितरीनु किरदारु अदा कयो। वाह सही वाह। माण्हुनि गुलनाज़, ताईं- तव्हां ॿुधायो त रेडियो ते परफॉर्म कयो आहे कॾहिं मतिलबु लाइव वञी करे? न रेडियो ते कॾहिं कोन कयो। माना तव्हां हाणे माना ताज़ा ताज़ा जेके आहिनि से हा। जेके फनकार आया आहिनि मार्केट में उन्हनि मज़ा आयो। जी। पुराणा फनकार त स्टार्ट ई रेडियो खां वठंदा हा, हुया न, न, जिन खां पुराणनि खां रेडियो ते- पुछा था कयूं न उन चवंदा आहिनि शुरूआत असांजी रेडियो खां थी। न रेडियो ते फ़िलहाल कोन कयो आहे। अच्छा अच्छा पहिरियां किथे ॻायो तव्हां? कैसेट कयव न ऑडियो या? पहिरियां सिंध सुपरस्टार अच्छा KTN अच्छा, शो उतो? थियो, पहिरीं ठटा में थियो, हुते सिलेक्ट थी विया हुआसीं। पोइ हैदराबाद में थियो, पोइ तव्हां पोइ सिलेक्ट ख़बर हूंदी वधीक तव्हांखे। हूअं सिखो था कंहिंखां? हा सिखूं पिया। उस्ताद हींअर आहे मुंहिंजो पंहिंजो। अच्छा हा उस्ताद ज़ुल्फ़कार रही। अच्छा अच्छा हा सही सही सही। हाणे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायो भला। ओके। वाह वाह कयो। थी या ज़ालिम जियरे जुदा करे वे केॾी हसीन ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे वे केॾी हसीन ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे वे कहिड़ी ग़लती थी या ज़ालिम जियरे जुदा करे वे केॾी हसीन ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे वे केॾी हसीन ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे वे कहिड़ी ग़लती थी या ज़ालिम
जोरत वयो सुहिणा तुही जो वयो पसीनो जख्मी करे वसीनो चवंदो हुए वफा कभी वह जी वफा करे वे चवंदो हुए वफा कभी वह जी वफा करे वे एडी हसीन जिंदगी मुंहिंजी तबाह करे वे केड़ी गलती थी या ज़ालिम गो पातल दिलड़ी मुझी अघायल तुही जी आया सतायल कारो वगो पातल दिलड़ी मुझी अघायल तुही जी आया सतायल कसम खणी वफा जा दिल पर दगा करे वे कसम खणी वफा जा दिल पर दगा करे वे एडी हसीन जिंदगी मुंहिंजी तबाह करे वे केड़ी गलती थी या ज़ालिम वे टोड़े लुढ़कन में वे तू लोड़े बेड़ी छदी तो बोड़े वायदा वचन वे टोड़े लुढ़कन में वे तू लोड़े बेड़ी छदी तो बोड़े अशरफ शायर हयाती सारी सजा करे वे अशरफ शायर हयाती सारी सजा करे वे एडी हसीन जिंदगी मुंहिंजी तबाह करे वे केड़ी गलती थी या ज़ालिम जियरे जुदा करे वे केडी हसीन जिंदगी मुंहिंजी तबाह करे वे केडी हसीन जिंदगी मुंहिंजी तबाह करे वे केड़ी गलती थी या ज़ालिम वाह साईं वाह 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 ज़बरदस्त कलाम उस्ताद मोहरम साईं वाह वाह ॾाढो निभायो तव्हां बि नड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे मोटी अचूं था वञो केॾा महीना असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हांजी वॾी महिरबानी जो यकु तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया ऐं असां सां गॾियल आहियो जुड़ियल आहियो सो अॼु डिजिटल मार्केटिंग जे हवाले सां बि कचहरी थिए पई डिजिटल मार्केटिंग छा आहे तव्हांखे थोरी ॼाण ॾेई चुका आहियूं रेडियो FM ते जेकी दोस्त कमु करणु चाहिनि था या जेकी शौक़ु रखणु चाहिनि था उन हवाले सां प्रोग्राम बिल्कुलु लाभाइतो आहे असां वटि दोस्त आहे शरीफ़ रिंदू साहिबु रिंदू साहिबु बलोची बि ॻाल्हाईंदा हूंदा न पोइ त दुमी हेर मेर न भाउ बिल्कुल ठीक ठाक ठीक है हाँ ज़बरदस्त भला शौक़ जो माना रेडियो तुम भी प्रोग्राम आगुड़ माना गिरे दे न गिरे दे जी बिल्कुल भी हाँ शुमा तो सीनियर है बिल्कुल रेडियो तो कम बलोची प्रोग्राम भी हस्ते हाँ बस सीनियर होते कर तो फुर्सा करना बस सीनियर तो होते नहीं हूँ ना तई 92 ता पेश जगह का ना ना बिल्कुल भी है भला नहीं के नौजवान के शौक़ हुजे त छा करण खपे सुठे कंपेयर थियण जे लाइ छा ज़रूरी आहे अॼुकल्ह ॾिसो सोशल मीडिया जो दौर आहे सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदो फेसबुक ते त मुख़्तलिफ़ दोस्त प्रोग्राम कंदा रहनि था ऐं तव्हां सर्च करे ॾिसंदो या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते काफ़ी माण्हू काफ़ी दोस्त जेके आहिनि शौक़िया तौर ते सोशल मीडिया ते लाइव प्रोग्राम करे उते काफ़ी मक़बूलियत माने चुका आहिनि सही सही ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ चैनल ते परफॉर्मेंस ॾेखारी आहे ऐं जॾहिं सोशल मीडिया ते तव्हां परफॉर्मेंस ॾेखारियो था तव्हांजा खोड़ सारा लिसनरशिप तव्हांजी वधे थी तव्हांखे सुञाणप मिले थो नालो मिले थो उन खां पोइ तव्हां रेडियो ते बि जॉइन करे सघो था सही 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 माना बराह रास्त जेके अॼुकल्ह जेके रेडियो जा प्रोग्राम हूंदा आहिनि उहे बि सोशल मीडिया ते कनेक्ट हूंदा आहिनि सही हर चैनल जो पंहिंजो सोशल मीडिया ते पंहिंजो पेज आहे तव्हां चवण इहो था चयो छा त रेडियो जी ज़रूरत न आहे तव्हां पाण न रेडियो ते बिल्कुलु आहे मां चवां थो रेडियो ते कोई दिलि चवे कंहिंजी त अचणु चाहे त उन लाइ कहिड़ियूं ख़ूबियूं हुजनि छा करणु खपे स्टेमिना केतिरी हुजे मालूमात हुजे कहिड़ी शइ प्रायोरिटी पहिरीं कहिड़ी आहे जेका शइ उन वटि हुजे त उहो कंपेयर सुठो थी सघे थो जी बिल्कुलु ऐं ॾिसो माण्हू खे नॉलेज हुअणु तमामु ज़रूरी आहे किताबनि सां ख़ासि तौर ते दिलचस्पी हुजे अदब सां दिलचस्पी हुजे ऐं उनखां अलावा ॿोली आहे ऐं जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे लहजो आहे उनखे सेट रखे उन खां पोइ माण्हू बिल्कुलु रेडियो ते अची सघे थो ऐं नॉलेज हुजणु खपे ऐं हर माण्हू खे खपे कोशिशि करे त उहो ट्राए ज़रूरु करे सही 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 इहो रेडियो जा माण्हू भला इहो उन्हनि जे मिठे आवाज़ जो राज़ छा हूंदो थोरो इहो ॿुधायो बस प्रैक्टिस आवाज़ ही आहे रेडियो जो प्रैक्टिस कंदा आहिनि या कुझु खाईंदा पीअंदा आहिनि मिठी शइ प्रैक्टिस कंदा आहिनि अच्छा सही माना ही बि रियाज़त आहे हिकिड़ी जीअं फनकार रियाज़ कंदा आहिनि त ही तव्हां आवाज़ ठाहे ठाहे ॻाल्हाईंदा आहियो बिल्कुलु जेको रेडियो जो कंपेयर आहे आर जे उन वटि सिर्फ़ु आवाज़ त आहे सिर्फ़ु आवाज़ ज़रिए ई माण्हू लिसनर्स खे मुतवजा करे सघे थो सही सही पर इहो ज़रूरी आहे छा त आवाज़ ठाहे करे ॻाल्हाइजे नेचुरल जेको आवाज़ अलाह साईं ॾिनो आहे जेको अंदाज़ ॾिनो आहे उहो नथो हली सघे तक़रीबन नेचर आवाज़ ही आहे न पर मां ॾिसंदो रेडियो ते वरी वञण सां माण्हू चेंज थींदो आहे अस्सलाम वालेकुम जी बिल्कुलु कुझु अहिड़े मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम आहिनि ऐं जीअं कुझु फास्ट प्रोग्राम आहिनि ऐं कुझु वरी जेके डायरी वर्क हूंदा आहिनि तव्हां ॿुधंदा हूंदा लिसनर खोड़ सारा माण्हू डायरी जा वर्क तव्हां घणे शौक़ सां ॿुधंदा आहिनि यादूं ॿुधंदा आहिनि उहे वरी उन अंदाज़ में वरी कंपेयर खे पंहिंजो लहजो चेंज करणो पवंदो आहे सही 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 असांजो हिकिड़ो दोस्त आहे कंपेयर उहो ॿुधाईंदो आहे चवंदो आहे यार घर वेंदो आहे त अबो चवंदो आहे रेडियो ते केॾो मिठो ॻाल्हाईंदो आहे घर में एॾो मिठो ॻाल्हाए त केॾो न सुठो थिए छो त उते ठाहे ठाहे सुठा जुमिला माण्हू जेको पंहिंजो जेको इमेज छॾे थो उहो ॾाढो सुठो छॾे थो न सुठो आम ज़िंदगीअ में थोरो चेंज आहे बिल्कुलु पर रेडियो ॿुधंदड़ जी नज़र में उहो ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे उनजे करे चवंदा रेडियो वारे माण्हू खे ॿुधो भले पर ॾिसो न रूबरू न ॾिसो इहो छो भला रूबरू छो न ॾिसजे बसि उहो ई आहे रेडियो ते माण्हू आवाज़ ॿुधे थो ऐं कॾहिं उनजो चहिरो न ॾिठल हूंदो आहे कॾहिं के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके अच्छा तव्हां चवण मक़सदु इहो आहे त रेडियो ते जेको खाको वञे थो माण्हू तसवुर जेको वञे थो त आवाज़ मिठो आहे त माण्हू सोचींदा हूंदा पाण बि ॾाढो ख़ुशकिल ॾाढो सुठो सुहिणो माण्हू हूंदो आवाज़ सुहिणो आहे त पाण बि सुहिणो हूंदो आहे बिल्कुलु पर ईअं हूंदो न आहे ईअं हूंदो न आहे ऐं उमिरि जे हिसाब सां माण्हू अंदाज़ो लॻाइनि था त भई नौजवान हूंदो कॾहिं कॾहिं वरी ॾिसंदा त उन माण्हू जो ज़हन आहे जेको ज़हन ठहियलु हूंदो आहे उहो चेंज थी वेंदो आहे माना ही उहो ई चकर आहे त फेसबुक ते जेको माण्हू फोटू रखंदा आहिनि हा त एतिरो माण्हू ज़िंदगीअ में आम ज़िंदगीअ में एॾो सुहिणो हूंदो न आहे जेतिरो फोटू में उते सुहिणो लॻंदो आहे बिल्कुलु ऐं अॼुकल्ह डिजिटल मुख़्तलिफ़ कैमरा आहिनि उन कैमरनि जे ज़रिए फोटू तमामु ऐं वरी शनाख्ती कार्ड में जेको फोटू लॻंदो आहे माण्हू एॾो ख़राबु हूंदो न आहे जेतिरो शनाख्ती कार्ड इलाही माण्हू त शनाख्ती कार्ड वञो ॾेखारींदा ई न आहिनि किथे ढोर सुञा किथे चोर सुञा अच्छा त हू नेचुरल असली फोटू ॾींदा आहिनि न त माण्हू जंहिं हाल में आहे किथे जेकॾहिं का पुलिस रोके थी या का तफ़्तीश थिए थी का जांच जूच में माण्हू जेकॾहिं अचे थो त असली शिकिल हुजे न जीअं आहे जी बिल्कुलु होॾे त वरी जेकॾहिं पाण रखूं था थोरो पॉलिश करे पाण खे पाण ई चेंज था थी वञूं जेकॾहिं फेसबुक वारो फोटो जेकॾहिं शनाख्ती कार्ड में ॾींदा त कहिड़े एतवार कोन कंदो कोई तव्हां हा सही 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 अच्छा गुलनाज़ ज़ाती मसरूफ़ियतूं ॿियूं कहिड़ियूं आहिनि तव्हां जूं भला ॻाइण खां सवाइ या टोटली
हाणे सिर्फ़ु सिंगिंग खे टाइम बस ॾियो था? सिंगिंग में ही फिलहाल ध्यान है पूरो। अच्छा, पढ़ाई वग़ैरह केतिरी तव्हां जी कई? मैट्रिक है। मैट्रिक आहे, अञा पोइ हाणे अॻियां इरादो आहे या सॼो बसि हाणे हाँ, ई डायरी न, पढ़ंदा पढ़ाई सॼी जो भी ज़िंदगी? इरादो है। अच्छा हुन सां गॾोगॾु स्टडी भी कंदा आहियूं। अच्छा, असुल किथां जा बाबा तव्हां? मीरपुर बठोरो। मीरपुर बठोरो, जी। माना हिन सजावल पारे पासे ॾे आहे हाँ, मीरपुर बठोरो बि? जी जी। सही सही सही। तव्हांजे ख़ानदान में पहिरियां कोई आहे सिंगिंग में को शौक़ु रखंदो हुयो या पहिरियां ई तव्हां आहियो? फर्स्ट आऊं ई आहियां। अच्छा, जी। अम्मा जी सपोर्ट आहे घणी? मां अम्मा ॾिसंदो आहियां, बाबा अम्मा पूरी तव्हां सां गॾु फैमिली आहे जी हाणे बि? सपोर्ट है अच्छा, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे मतिलबु उन्हनि हिमथायो त तव्हां ॻायो सुठो ॻाए जी सघो था। बिल्कुलु। सही सही। पर इन खां पहिरियां शौक़ु त पहिरियां ई हूंदो आहे, पोइ खणी मौक़ो देरि सां मिलंदो आहे। पहिरियां बचपन खां हुयो स्कूल ताईं। अच्छा, स्कूल में छा तराना नातूं? हा, स्कूल में अहिड़ा खाका थींदा हुआ, उते सिंगिंग कंदी हुयसि ऐं टीचर जेके मूंखे पढ़ाईंदी हुयूं उहे मूंखे चवंदी हुयूं त गाना ॿुधाए, मुंहिंजो आवाज़ु हुननि खे जाम पसंदि आयो। अच्छा, त ईअं रांदि कुॾंदा हुआसीं त उते बि ईअं बसि सिंगिंग कंदी रहंदी हुयसि ऐं बचपन खां वठी शौक़ु इहो हुयो। सही 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 सही। पोइ सेरा कॾहिं ॻाया अथव भला? सेरा छो तव्हांजो त इहो हुजणु घुरिजे, छो त तव्हांखे सेरा घणा ॻाइणु घुरिजे? अॼुकल्ह त मां ॾिसां थो मर्द बि सेरा ॻाइनि था। हाँ, सेरा एल्बम्स न वैसे ईअं मिलंदा सेरनि आहिनि जो शादियुनि system जे लाइ। घणो थी हा वियो आहे हा हाणे। बिल्कुलु बिल्कुलु, शादियुनि जे लाइ जे मिलंदा आहिनि त हिकु ॿ कंदा आहियूं, बाक़ी वैसे कंप्लीट एल्बम कोन कंदा आहियूं सही सेरनि सही जो। सही। मार्केट में हिन वक़्तु ताईं घणा सॉन्ग्स या एल्बम्स ॾेई चुका आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह 4 एल्बम थी चुका आहिनि मुंहिंजा। अच्छा, हिकिड़े एल्बम में कंहिंमें 13 गाना, कंहिंमें 15 गाना, उन हिसाब सां। सही सही। मां सम्झो आहे बि 4 साल 5 साल छा हूंदा हिन फील्ड में तव्हांखे? न न, हिकिड़ो साल। हिकिड़ो साल? जी। हिकिड़े साल में 4 एल्बम कया अथव? जी। एॾो वॾो जेको आहे सो जुनून तव्हांखे राग जो। हिकिड़े साल में 4 एल्बम? बस पंहिंजी मेहनत। अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त। सिलेक्शन कीअं कंदा आहियो कलामनि जी? पाण सेंस आहे त ही शाइरी सुठी आहे या कंहिं शाइर खे चवंदा हा आहियो? न, सिलेक्शन मिलंदी आहे, पहिरीं शाइरी चेक कंदा आहियूं, अगरि हूंदी आहे सुठी अल्फाज़ वग़ैरह त उहा शाइरी न, रखंदा पाण खे आहियूं। शाइरी जी ख़बर आहे थोरी जी, जी, त ही अल्हम्दुलिल्लाह। सुठी शइ लॻी जी, सघे जी, थी, जी। माण्हुनि खे पसंदि ईंदी। हा, बाक़ी के फनकार अहिड़ा हूंदा आहिनि जेका जंहिंखे पाण ख़बर न हूंदी आहे, पोइ शाइर ते हलंदा आहिनि हा उहे। अल्हम्दुलिल्लाह, मूंखे पहिरीं शाइरी मिलंदी आहे फर्स्ट में, ऐं पंहिंजे पापा खे चेक कराईंदी आहियां, उन खां बाद में ऐं पाण गॾु असां वेही सिलेक्ट कंदा आहियूं ऐं जेका मूंखे शाइरी पसंदि न हूंदी आहे उहा वापसी करे छॾींदी आहियां। अच्छा, पसंदि न हूंदी आहे त उन शाइर खे छा चई वापसि कंदा? केॾी दिलि दुखंदी हूंदी हुनजी? उनखे छा चवंदा आहियो? न वणी शाइरी मूंखे, तव्हांजी शाइरी भली न आहे? न, उन्हनि खे फर्स्ट में आउं चई छॾंदी आहियां त मतां हिकिड़ो गानो को मूंखे न वणे थो, तव्हांखे वापसि कंदसि, माइंड न कजो। फर्स्ट में एडवांस में उन्हनि खे चई छॾींदी आहियां। अच्छा अच्छा। कॾहिं कॾहिं वरी ईअं थींदो आहे जेको गानो तव्हांखे न वणंदो आहे, पब्लिक खे उहो गानो शायदि वणंदो हुजे, ॿियो को फनकार ॻाईंदो आहे न त उहो हिट बि थी वेंदो अथव, तव्हां सोचींदा हूंदो त इहो त कलाम मूंखे ॾिनो आहे। इलाही भेरा मां अहिड़ो ॾिठो आहे, एक्सपीरियंस मुंहिंजो रहियो आहे। अच्छा। किन फनकारनि खे उहो कलाम न वणंदो आहे, पोइ शाइर तवाईअ में ॿिए फनकार खे ॾेई छॾींदो आहे, उहो सुपर हिट थी वेंदो आहे। सुपर हिट, हा ईअं बि थींदो आहे। हा, इलाही मूंसां कलाम। फ़िलहाल त न आहे थियो। अच्छा, पंहिंजा सिलेक्टेड शाइर आहिनि या जेकी अदबी शाइर आहिनि उन्हनि खे बि ॻायो था? जी अदबी शाइर खे बि ॻायूं था बिल्कुलु। अच्छा अच्छा। हा, हा। सही सही। हूअं घणे भाङे सिलेक्शन केरु कंदो आहे तव्हांजी? बसि सिलेक्शन शाइर केरु आहे तव्हांजो? गुलशन जाकरो, अच्छा। अशरफ शाइर काफ़ी आहिनि। जी सही सही। अशरफ शाइर त पहिरियां असांजे प्रोग्राम में आयो हो, माशाल्लाह, ॾाढी सुठी हुनजी शाइरी आहे। हाणे हुनजो कलाम तव्हां हींअर ॿुधायो। हुनजो रोही ॾिनो सो। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो शरीफ़ साहिबु, तव्हां पंहिंजे FM प्रोग्राम में जेकी कलाम नशर कंदा आहियो, ख़ासि तौर ते मां ॾिसंदो आहियां RJ खे पाण खे जेको वणंदो आहे न उहो ई पियो ॿुधाईंदो आहे पब्लिक खे, पब्लिक जी डिमांड जी ख़बर हुनखे न पवंदी आहे। जेको फनकार हिकिड़ो चकर वणी वियो न, पोइ सॼो ॾींहुं उहो वॼाईंदो बाबा त फिदा हुसैन जमालिया जो वरी ॿियो कलाम हुनजो। बिल्कुलु ईअं थींदो आहे। हा, त पोइ लिसनर्स शिकायत कंदा आहिनि, ॿियो को फनकार ॿुधायो भला यको हिन ठीकु कयो आहे छा? न, कॾहिं के अहिड़ा प्रोग्राम हूंदा आहिनि जेके फरमाइशी प्रोग्राम आहिनि। अच्छा। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोग्राम आहिनि। फरमाइशी प्रोग्राम में लिसनर्स जी फरमाइश, लिसनर्स जी चॉइस शामिल हूंदी आहे। अच्छा अच्छा। उन में SMS करे वठंदा आहियूं, कॾहिं ख़त लिखंदा आहिनि, पोस्ट कार्ड लिखंदा आहिनि, उन्हनि ते उन्हनि जी फरमाइश पूरी कंदा आहियूं। जे हिकिड़े गीत जे लाइ वधीक माण्हुनि जी डिमांड आहे त उहो गानो असां प्ले कंदा आहियूं। ऐं हूअं जेके स्पेशल प्रोग्राम आहिनि शेरो शाइरी जे हवाले सां, त उन में कंपेयर पंहिंजे पसंदि ते पाण सिलेक्शन कंदो आहे गाननि जी। अच्छा अच्छा। उहे गाना हलाईंदा आहिनि। सही सही सही। शेरो शाइरी जा प्रोग्राम कया अथव तव्हां? जी बिल्कुलु। अच्छा, पोइ हुनजे लाइ हिकिड़ी मैनेज थियल हूंदी डायरी तव्हांजी, या शेर यादि थी वेंदा आहिनि? ऐं काफ़ी यादि बि आहिनि। ऐं पर हाणे त इंटरनेट जो ज़मानो आहे, उते ई हाँ जुड़ी थो वञे तक़रीबन। सही सही सही। प्रोग्राम कहिड़ो कंदा आहियो तव्हां, उनजो नालो छा आहे? प्रोग्राम गाए बामरा गाए। गाए बामरा गाए, माना उन में त पोइ तव्हां बि ॻाईंदा हूंदो न? कॾहिं कॾहिं। ईअं न? कीअं स्टार्ट वठंदा आहियो प्रोग्राम जो? थोरो जेको इंट्रो आहे उहो थोरो मां ॾिसां त। जी बिल्कुलु। अॼु माना रेडियो TV ते नज़र ईंदो आहे।
असी सुरहान जा गेसू सबा बंजी संवारियूं था असी सुरहान जा गेसू सबा बंजी संवारियूं था कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं न थूहर सां रखूं यारी न कंडनि खे ताकी कारियूं असी राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। FM 92 हाईवे नूरियाबाद ऐं हम सफ़र जे लाइव स्टूडियो मां प्रोग्राम गाए बावरा गाए सान करे मोहम्मद शरीफ रिंद जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सही जी लिसनर्स कहिड़ा हाल आहिनि? तव्हांजा उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक ख़ुशबाश ऐं ख़ैर वाफ़िस सां हूंदो। असांजो हर पल हर वक़्तु तव्हांजे लाइ धणीधर दुआऊं आहिनि त शरब साईं तव्हांखे हमेशह पंहिंजी बाज ऐं हिफ़्ज़ो मान में रखे, हमेशह ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, खिलंदा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं कॾहिं बि अव्हांजी मुर्क मेरी न थिए। वाह 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 वाह। पोइ हाणे इन ई पंहिंजे अंदाज़ में पहिरें कलाम जी अनाउंसमेंट बि कयो त गुलनाज़ लतीफ़ी जो आवाज़ आहे, तव्हांखे ॿुधायूं था। जी बिल्कुलु। अॼु के प्रोग्राम में असां प्रोग्राम में मुख़्तलिफ़ फ़नकार शामिलु कंदा आहियूं ऐं अॼु के प्रोग्राम जे आगाज़ में असां शामिलु कयूं था असांजी तमामु बहितरीनु सिंगर अदी गुलनाज़ लतीफ़ी जी आवाज़ में हीअ ख़ूबसूरत गीत। उमेदु आहे त तव्हांखे हीअ गीत ज़रूरु पसंदि ईंदो ऐं मिलूं था हिन गीत खां। पोइ रहिजो असां सां गॾु। वाह वाह। मुझे पानी पड़ाए प्यारियों को वटाए धागो कारो बधाइयों को मुझे पानी पड़ाए प्यारियों को वटाए धागो कारो बधाइयों को मुखा जालिम हो विसरी वने मुझे दिल मां हो निकरी वने मुखा जालिम हो विसरी वने मुझे दिल मां हो निकरी वने मुखा जालिम हो विसरी वने मुझे दिल मां हो निकरी वने
वने मुखा ज़ालिम हो विसरी वने मुझे दिल मां हो निकरी वने भले अशरफ शायर मुखे कयो याद करे तड़पे हारे गोड़ा खड़न मां कयो मूले रोज सिके भले अशरफ शायर मुखे कयो याद करे तड़पे हारे गोड़ा खड़न मां कयो मूले रोज सिके मुखे पानी पढ़ाए प्यारो को वटाई धागो कारो बधायो को मुखा ज़ालिम हो विसरी वने मुझी दिल मां हो निकरी वने मुखा ज़ालिम हो विसरी वने मुझे दिल मां हो निकरी वने मुखे पानी पढ़ाए प्यारो को वटाई धागो कारो बधायो को मुखे पानी पढ़ाए प्यारो को वटाई धागो कारो बधायो को मुखा ज़ालिम हो विसरी वने मुझी दिल मां हो निकरी वने मुखा ज़ालिम हो विसरी वने मुझे दिल मां हो निकरी वने वाह वाह मूंखां ज़ालिम विसरी वञे असां दुआ था कयूं पर आहे मुश्किल इहो विसरंदो कोन मूंखे लॻे थो कुझु बि थिए नंढड़ी साई वठूं था तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध शहानी है अमन झूठे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन झूठे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मुअज़्ज़िज़ महिमाननि सां कचहरी जो सिलसिलो पंहिंजो जारी सारी आहे डिजिटल मार्केटिंग जे हवाले सां अदनान शेख साहिब असां सां गॾु आहे FM 92 जो RJ सोनो असांजो शरीफ़ रिंद साहिब मोहम्मद शरीफ़ रिंद साहिब असां सां गॾु गुलनाज़ लतीफ़ी मोहरम नाज़िर शाह जागीरानी तव्हां सां गॾियल आहियूं सो वेंदे वेंदे आख़िरी जेकी प्रोग्राम जा लम्हा हूंदा आहिनि उन्हनि में बि उन्हनि लम्हनि खे सकार थो करण जे लाइ असां कान कतां ताईं इल्मी ॼाण ज़रूरु पहुचाईंदा आहियूं अदनान शेख साहब आप मुझे ये बताएं कि जो अच्छे टूल्स हों डिजिटल मार्केटिंग के हवाले से वो थोड़े से शेयर कर दें सबसे पहले कहाँ पर रीच करनी चाहिए हमें खुद तो क्या करना चाहिए पेज बनाना चाहिए यूट्यूब पे जाना चाहिए जो बंदा जिसको कोई पहचानता ही नहीं है स्टार्ट कैसे करे ठीक है देखें सबसे पहले तो जो शख्स पेज बनाने जा रहा है या यूट्यूब चैनल बनाने जा रहा है सबसे पहले तो उसको ये देखना है कि उसकी मार्केट टारगेट ऑडियंस कौन सी है उसका नेचर क्या है बिजनेस ऑफ नेचर क्या है उसका फॉर एग्जांपल अगर वो एक सिंगर है तो उसको ये देखना है कि उसकी जो टारगेट ऑडियंस है वो कौन से लोग हैं तो फिर अगेन एग्जाम्पल दे रहा हूँ जैसे ये मैडम है आप इन्होंने 3 या 4 एल्बम भी इन्होंने किया लेकिन ये अगर अब ये अपना यूट्यूब चैनल बना लेती इवन कि अपने फेसबुक पे पेज के पर भी अपनी सॉन्ग जो भी गा रही होती है वो अगर लगाती हैं तो उनकी ऑडियंस इनके पास किस तरह पहुंचेगी आपका बेसिकली सवाल ये है सही सही आप देखें जब आप गूगल पे जाते हैं ना तो गूगल पे भी न जाकर सोशल मीडिया पे पेज पे तो आप बहुत सारे लोगों के पेजेस सर्च करें आपको बहुत सारे पेजेस ऐसे नजर आएंगे जो इनकी तरह आइडिया हो जाएगा कि वो किस तरह कर रहे हैं तो उनकी जो ऑडियंस है उसका लिंक बिल्डिंग आप कर सकते हैं फॉर एग्जाम्पल दे रहा हूँ आपको आप उनके मैसेज बार में जाते हैं फॉर एग्जाम्पल ये लवर है सिंगल लवर है इनकी आईडी पे आप जाते हैं वहाँ पे क्लिक करते हैं तो इनका अपना प्रोफाइल ओपन हो जाती है उसके अंदर मैसेज बार में जाके आप अपना लिंक
और अपने एक कोई अच्छा सा सॉन्ग वो उसके साथ अटैच करके सेंड कर दें। अच्छा, पर्सनली इनबॉक्स पर्सनली इनबॉक्स कर दें। अच्छा। अब वो शख्स देखेगा, उसको आपका सॉन्ग सुनेगा, अगर वो अच्छा लगता है तो आपके लिंक पे प्रेस करेगा और लिंक से डाइवर्ट हो जाएगा, आपके फॉलो कर जाएगा लैंडिंग पेज के और आपके पेज के पर। तो इस तरह आपकी जो स्पेसिफिक ऑडियंस है ना, देखने वाले तो आपके पेज पे हो सकता है 10,000 और 50,000 हो, सही, लेकिन लेकिन ये target तरीका audience- अच्छा है वैसे, किसी को इरिटेट करना। नहीं, मैं आपको बताता हूँ, होता बंदा ये कहेगा यार मुझे क्यों भेज रहा है खामखा। नहीं, मैं आपको बताता हूँ, असल में सोशल मीडिया का मकसद यही है कि आप सोशलाइज हुए में और आपकी निज, हाँ मैंने जैसे सर्च कर लिया कि मैं ऑलरेडी एक सिंगर्स को लाइक करता हूँ, songs आजकल तो देखता हूँ। लोग टेक पे ही भाई बहुत सारा गुस्सा करते हैं, कहते हैं कि भाई हमारा क्या है, मुझे क्यों टेक किया भाई आपने सॉन्ग। आप तो इनबॉक्स में जाने की बात कर रहे हैं, ज्यादा गुस्सा हो जाएंगे। नहीं, मैं आपको बताता हूँ, होता ये है कि टैग पे मैं आपको बताता हूँ, आपकी कोई तस्वीरें हैं, आपकी पिक्चर्स, आपकी वीडियोस में मैं नहीं हूँ। ये टैग इसलिए है कि अगर मेरी कोई ऐसी पिक्चर या ऐसी कोई, जैसे आज का प्रोग्राम है, मैं इनको टैग कर सकता हूँ, इनको टैग कर सकता हूँ, यहाँ पे बैठे जो लोग हैं या जो मौजूद है उनको टैग कर सकता हूँ, वो माइंड नहीं करेंगे क्योंकि चलिए वो कोई खुद- मैसेज दे दें आखिर में खूबसूरत सा। हाँ देखिए, अच्छा मैसेज ये है कि सोशल मीडिया का दौर है, डिजिटल मार्केटिंग का दौर है, ये दौर से आप टाइम पास ना करें, सिर्फ और सिर्फ ज़्यादा से ज़्यादा इसके अंदर वर्किंग करें और इससे अच्छे रिसोर्सेज के जरिए आप इनकम बहुत अच्छी तरीके से हासिल कर सकते हैं। सबसे बेस्ट तरीका कार सही 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 रन साहब तव्हांजो को मैसेज आहे। साईं मुंहिंजो मैसेज इहो आहे त पंहिंजे लाइ त सभु कुझु जीए थो, ॿियनि लाइ जीअण सिखो, वाह। गुलनि सां मोहबत करण वारा, वाह। थोरो कंधनि ते हलण सिखो। वाह वाह, इहो माना तव्हां प्रोग्राम जो जेको आहे न सो एक्स्ट्रो ॾेई छॾियो न, जीअं पंहिंजे प्रोग्राम जो जेको आहे इख़्तिताम कंदा आहियो आख़िर में मोकिलाणी महिल। गुलनाज़ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो मैसेज त ज़ाहिर आहे गीत में हूंदो, ऐं लाल साईं जा ॾियारा पिया आहिनि, जी, तो आख़िर में बिल्कुलु। असांखे का हा, धमाल ॿुधायो, जी, इहा जी। मुंहिंजी निमाणी गुज़ारिश आहे तव्हांखे। धमाल। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पई, हयाती बख़ैर ज़िंदा रहियासीं ऐं जीअरा हुयासीं हिन चाहन में, त पोइ सुभाणे वरी तव्हां सां हिन ई प्रोग्राम में मुखामिल थींदी, तव्हां सां कचहरी थींदी, तव्हां सां ज़बरदस्त क़िस्म जी शेयरिंग थींदी ॻाल्हियुनि जी। सो तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो, पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो बि ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। सो मोकिलाणी कहिड़ी आहे भला, जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। कलंदर लाल तुझी मामल ज्ञानी आया, हो मुर्शिद लाल तुझी मामल ज्ञानी आया, तुम ते कर पहे जिन
ॻाल्हि तुंहिंजी सुबुह सुबुह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध